अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सुबह मेरान में मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंबर। उम्मीद तव्हां खैर ख़ैरियत सां हूंदा, ख़ुशि हूंदा, तव्हांजी तबियत ठीकु हूंदी ऐं मोकलुनि जा ॾींहं तव्हां सुठे अंदाज़ में भरपूर इंजॉय करे तव्हां गुज़ारिया हूंदा। नाज़रीन, खोड़ अॼु तव्हां सां कचहरियूं करणियूं आहिनि, असांजा महिमान बि हूंदा, खोड़ दिलचस्प ॻाल्हियूं बि आहिनि ऐं तव्हांजो हाल बि मूंखे पुछिणो आहे। तव्हां मुंहिंजे कॉल ज़रिए मूंसां प्रोग्राम में शामिलु थी सघो था ऐं छंछरु आचर तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हांजो कीअं गुज़रियो, कहिड़ा कहिड़ा कम कयव, कहिड़ा रहिजी विया। ऐं सदा ईअं थींदो आहे त मुंहिंजा त इलाही कम रहिजी वेंदा आहिनि ऐं मूंखे त सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं मोकल मिलंदी आहे आचर जे ॾींहुं। सो प्रोग्राम डायरेक्टर जेकॾहिं मूंखे 2 ॾींहं मोकल ॾिए त मुंहिंजा कम इलाही थी वञनि। सो कल्ह बि इलाही कम थिया, इलाही न थिया, जल्दी जल्दी वञी शेव कराइण इहे जेके मामला हूंदा आहिनि इहे कयासीं ऐं उमेद तव्हां खैर ख़ैरियत सां हूंदा। ऐं थधि जी सूरत हाल बि ईअं आहे त मैदानी इलाइक़नि में जेके सिंध जा जेके अंदरियां इलाइक़ा आहिनि, मतिलबु त इंटीरियर वारा इलाइक़ा आहिनि, उते त बसि दस्तूर कोहीड़ो या धुंध बरक़रार आहे ऐं मुल्क जे मैदानी इलाइक़नि में तक़रीबन आहे। पर अॼु कराची में त बरसाति पई हले ऐं वक़्फ़े वक़्फ़े सां राति देरि सां बरसाति शुरू थी आहे, लांडी में, मलीर में ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। सो बरसाति खे कराची वारा इंजॉय कयो ऐं ॿियनि शहरनि में बि बरसाति जो इम्कानु ॾेखारियो वियो आहे हिन हफ़्ते, बल्कि जेको इहो सिलसिलो शुरू थियो आहे इहो ठटे सजावल वारे पासे बि वञी सघे थो। ऐं मुल्की सतह ते पाण जेकॾहिं अचूं त उते ख़ासि करे पंजाब में तमामु सूरत हाल ख़राबु आहे। उते धुंध जी जेका सूरत हाल आहे, उते मोटरवेज़ अञा ताईं बंदि लॻा पिया आहिनि ऐं अॼु बि कोई 30 खां 35 उन्हनि फ्लाइटूं जेके आहिनि उहे कैंसिल कयूं आहिनि, जेके पंजाब खां मतिलबु लाहौर खां इस्लामाबाद खां कराची अचनि पियूं या उतां खां जेकॾहिं परॾे वञनि थियूं इंटरनेशनल जेके फ्लाइट्स आहिनि उहो ऑपरेशन मतिलबु त उहो बंदि आहे। पोइ कयो ईअं पियो वञे त कंहिं तरीक़े सां कराची एयरपोर्ट ते पैसेंजर आंदा पिया वञनि ऐं उनखां पोइ कराची खां इंटरनेशनल फ्लाइट्स ॾाढियूं पियूं वञनि सुबुह जो 12-1 बजे ताईं जेके इहे फ्लाइट्स आहिनि। सो ख़्यालु रखो पंहिंजो ऐं पंहिंजे प्यारनि जो बि ख़्यालु रखो। थधी सूरत हाल या थधि जेका सुकी थधि आहे इहा तमामु घणी विढ़े थी। ऐं सिहत जे हवाले सां राति हिकिड़ी मूं रिपोर्ट पढ़ियमि पिए त पंजाब में जेको नमूनी आहे सुको जेको सीउ उनखे चवनि पिया, हू चवनि पिया सुको सीउ आहे, हिकिड़ो सबबु उहो आहे ऐं ॿियो जेको गदलाण आहे माहौलियाती, उन गदलाण जे करे जेको आहे राति बि को 12 ॿारड़ा फोत थी विया आहिनि उते। ऐं हिन वक़्तु ताईं पंजाब में हीअ जेको 20 ॾींहं गुज़रिया आहिनि पंहिंजा जनवरी जा, अॼु 22 ॾींहं आहे, इन्हनि 20 ॾींहंनि में हिन वक़्तु ताईं 180 ॿारड़ा फोत थी विया आहिनि ऐं 24 कलाकनि में लाहौर ऐं चवनि मतिलबु मेन उन्हनि जो जेको मर्कज़ आहे इहो जेको नमूनी आहे जो ऐं सुके थधि जे करे ॿारनि जो ऐं गदलाण जे करे ॿारनि जे बीमार थियण जो उहो लाहौर आहे। लाहौर मां हिकिड़ी अलॻि फिगर पिया ॾियनि ऐं पूरे सूबे जी फिगर हिकिड़ी अलॻि पिया ॾियनि, त उनजा अंग अखर अलॻि पिया ॾियनि, त इन करे उहो लाहौर ऐं पंजाब गॾु लिखनि पिया। त चवनि था त लाहौर में सिर्फ़ु 24 कलाकनि जे अंदरि, हीअ जेके पंहिंजा 24 कलाक गुज़रिया आहिनि उन में 230 केस रिपोर्ट थी चुका आहिनि 24 कलाकनि में। तमामु वॾो अंगु आहे। ऐं उनखां अलावा पूरे पंजाब में जेको केसिस आहिनि उहे 1290 केसिस आहिनि, मतिलबु त 24 कलाकनि जे अंदरि। अहिड़ी रीति पंजाब में मुकमल तौर ते जेको 22 ॾींहंनि जी जेका हुननि रिपोर्ट ॾिनी आहे उन्हनि वटि 7963 केसिस हॉस्पिटल्स में आया ऐं उन मां पाण 180 ॿारड़ा फोत थी विया आहिनि। ऐं इहो तमामु वॾो अंगु आहे ऐं मासूम ॿार आहिनि, कंहिंजी उमिरि 6 महीना आहे, कंहिंजी साल आहे, 5 सालनि ताईं, 8 सालनि ताईं। ऐं तव्हां वालदेन आहियो, ॾिसी सघो था त कीअं मतिलबु त तव्हां दर्द इहो महसूसु करे सघो था त कीअं ॿार पंहिंजे माउ पीउ खे केॾा प्यारा हूंदा आहिनि ऐं जिगर जो टुकड़ो हूंदा आहिनि ऐं जॾहिं उहो मतिलबु थोरी गदलाण जे करे या वरी जेको आहे नमूनिया आहिनि बुखार जे करे ऐं उन्हनि जे अखियुनि जे साम्हूं फोत थी वञनि त इहो तमामु लिंग कांडारींदड़ इहो जेको आहे मंज़रु हूंदो आहे ऐं मतिलबु अहसासु हूंदो आहे, मां उनखे लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघां। सो पंजाब में ॿारनि जे हवाले सां जेका सूरत हाल आहे उहा तमामु घणी ख़राबु आहे, तमामु घणी ख़राबु आहे। ऐं हॉस्पिटल्स में मतिलबु हिकु बेड के ते 8-8 ॿार ईअं लेटिया पिया आहिनि, टेड़ो करे लेटिया पिया आहिनि। कल्ह फुटेजिस बि साम्हूं आया मुंहिंजे, जेके मां ॾिसी न पिए सघियुमि। मां चाहियां पियो त तव्हांखे ॾेखारियां पर मुंहिंजी दिलि इजाज़त न ॾिनी त मां कीअं पंहिंजे नाज़रीन खे ॾेखारियां त कहिड़ी उते हालति आहे। सो महिरबानी करे पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु रखो ऐं तव्हांजे आसे पासे में जेकॾहिं किथे कचिरो आहे, छाकाणि जो इहो मच्छर वधि में वधि इहो जेको एफेक्ट कंदा आहिनि तव्हांखे डेंगी ऐं नमूनिया ऐं मुख़्तलिफ़ जेके बीमारियूं आहिनि, त इहो आहे सॼो गदलाण जो ई मामिलो। त जेकॾहिं तव्हांजे घर जे आसे पासे में तव्हां ॾिसो था गदलाण आहे, को कचिरे जी कुंडी आहे, त महिरबानी करे उनखे उतां रिमूव करायो, उतां हटायो ऐं उते स्प्रे करे छॾियो। उते ई जेको पाण जेको चुन हणंदा हुआसीं ॻोठनि में, तव्हांखे यादि हूंदो हींअर त उहो चुन जो ज़मानो ई मुंहिंजे ख़्याल में हलियो वियो आहे, हाणे त ब्रांड अची विया आहिनि रंग जा। त असां नंढा हुआसीं त पोइ
हे जेको चूनो हूंदो आहे अछो जंहिंखे मतिलबु इहो पोची ॾींदा आहिनि भितुनि ते या मुंहिंजे ख़्याल में ॻोठनि में उहो ई हले थो कंहिं कंहिं हंधनि ते त इहो चुन वठी अचो मुंहिंजे ख़्याल में हूंदो 10 रुपया किलो या 12 रुपया किलो थी सघे थो हिन वक़्तु असां त रुपए किलो मतिलबु ॾिठोसीं 2 रुपया किलो हलंदो सो उहो जिते हीउ गंदो पाणी बीठल आहे त उहो तव्हां हुनखे ख़तमु कराए छॾियो पोइ उन जाइ ते तव्हां इहो चुन जेको आहे उहो हारे छॾियो त उन चुन में को अहिड़ो मतिलबु तेज़ाबियत हूंदी आहे त उहो उनखे जेके जरासीम हूंदा आहिनि उहे मतिलबु ईअं मारे छॾींदो आहे सो उते मुख़्तलिफ़ जेके जायूं आहिनि जिते गदलाण आहे उहा पहिरीं ख़तमु करायो पोइ उते चुन हारे छॾियो ऐं ईअं तव्हां मतिलबु त ऐं जेकॾहिं तव्हांजे इलाइक़े में मिसाल मच्छर मार स्प्रे न थियो आहे इहे पंहिंजा म्यूनिसिपल जेकी कॉमिटीज़ आहिनि उन्हनि जी मतिलबु त इहा ड्यूटी आहे त सफ़ाई बि करे ॾियनि ऐं उनखां पोइ तव्हांखे स्प्रे बि करे ॾियनि त हर ॿिए ॾींहुं 3 ॾींहं उन्हनि खे स्प्रे करिणो आहे तव्हांजे इलाइक़े में जेकॾहिं हू तव्हांजे इलाइक़े में मच्छर मार स्प्रे करणु न आया आहिनि त महिरबानी करे उते तव्हां ऑफिस में वञो हिकिड़ी दरख़्वास्त ॾियो उन्हनि खे ऐं उनखे चओ त महिरबानी करे स्प्रे करे वञो त हू ज़रूरु करे वेंदा हिकिड़ो ॾींहुं न ईंदा त ॿिए ॾींहुं ज़रूरु ईंदा ऐं तव्हां ॾिठो हूंदो मगरिब जे टाइम ते ईंदा आहिनि मोटर साइकिल ते स्प्रे करे वेंदा आहिनि सॼो धुओं हूंदो आहे छो इहो धुओं न हूंदो आहे इहो मच्छर मार स्प्रे हूंदो आहे सो पंहिंजे इलाइक़नि में इहो स्प्रे करायो जेकॾहिं तव्हां वसंदी वारा आहियो त तव्हां ॾिसो था त उते मतिलबु त गदलाण वधीक आहे त उहो महिरबानी करे ॿिए जे आसिरे जे बजाए तव्हां इन ते वञो त जेसिताईं म्यूनिसिपल वारा अची करे वञनि ड्यूटी उन्हनि जी आहे असांजो फ़र्ज़ु कोन्हे त फ़र्ज़ु त तव्हांजो कोन्हे पर बचा जेके आहिनि तव्हांजी सिहत उहे तव्हांजी आहे सो को वधीक ख़र्चु न ईंदो आहे त पंहिंजे बचनि जो बि ख़्यालु कयो पंहिंजो बि ख़्यालु कयो ऐं पंहिंजे पाड़े वारनि जो पंहिंजे भरपासे में जेके तव्हांजा रहनि था दोस्त मिट माइट उन्हनि जो बि ख़्यालु कयो नाज़रीन इन ते महिरबानी करे गौर कजो ऐं ख़ुश्क जेका ख़ुश्क सी जेको उनखे नालो ॾिनो वियो आहे त उनजे करे जेको विढ़े पियो ऐं वाक़ई में चवंदा आहिनि त इहो जेको सी आहे हूअं त तव्हांखे बाज़ारि वणंदो आहे तव्हांजी बॉडी खे मज़ो ईंदो आहे पर उहो सी जेको आहे न तव्हांजे हॾनि खे इफेक्ट कंदो आहे ऐं तव्हांजे हॾनि में लही वेंदो त पोइ उहो बुखार लहणु मुमकिन न हूंदो आहे अहिड़ी रीति पाण इलेक्शन जी ॻाल्हि कयूं त मतिलबु मुंहिंजी जेका ड्यूटी हूंदी आहे न पहिरीं मूंखे हूंदो आहे त मां इलेक्शन जूं ख़बरूं तव्हांखे ॿुधायां इलेक्शन में ईअं आहे त सॼे मुल्क में तव्हां ॾिठो हूंदो त काल्ह तमामु घणी पुरजोशी वारे अंदाज़ में जेको चूंड मुहिम हली आहे ऐं हर पार्टी मतिलबु मैदान में लथी आहे ख़ासि करे नून लीग पंजाब में मतिलबु पूरे उनजी जेकी क़यादत आहे मैदान में लथी आहे नवाज़ शरीफ़ बि त मरियम नवाज़ बि त राणा सनाउल्ला एहसन इक़बाल बि इहे सॼी जेका आला क़यादत उहा लथियलु आहे पीपल्स पार्टी त 2 हफ़्तनि खां वठी जेको आहे मैदान ते आहे चूंड मुहिम जे मैदान में आहे बिलावल भुट्टो हिकु हफ़्तो पहिरीं पंजाब में हुयो वरी गुज़िरियल हफ़्तो सॼो सिंध में हुयो वरी हाणे 2 ॾींहंनि खां वठी वापसि हू पंजाब में आहे कल्ह बि लाहौर में हुयो उते बीबी आसिफ़ा उन्हनि खे जेको आहे जॉइन कयो ऐं उते बि उन्हनि हिकिड़ो ठीकु ठाकु जलसो कयो अहिड़ी रीति असां जेकॾहिं GDA जी ॻाल्हि कयूं त GDA जी क़यादत बि मैदान ते लही वई आहे ऐं 2 ॾींहंनि खां वठी सदरुद्दीन शाह राजदी शाह साईं राजा साईं उहे मैदान ते लथियलु आहिनि मटियारी में बि उन्हनि गॾिजाणी कई शहदादपुर में बि गॾिजाणी कई सो पहिरियों ईअं हूंदो त GDA जा जेके दोस्त इंडिपेंडेंट हुआ उहे पंहिंजे तरीक़े सां उन्हनि जेको मुहिम हलाई पई पर क़यादत जो फुक़दान हुयो त पोइ क़यादत हींअर मैदान ते लथी आहे ऐं नेठि हुननि बि पंहिंजो वर्क शुरू करे छॾियो आहे PTI बि मुख़्तलिफ़ जोश ऐं जज़्बनि सां मैदान ते लथियलु आहे उन उमेदवार आज़ादु बीठल आहिनि पर ॾिठो वञे त उन्हनि जो जेको आहे क़यादत त ज़ाहिर आहे उहो अंदरि आहे पर हिक ॿिए जी सपोर्ट कनि पिया कल्ह शहरी इलाइक़नि में ख़ासि करे मूं हैदराबाद में ॾिठमि पियो त उन्हनि जा जेका वॾा रोडनि ते लाउड स्पीकर्स लॻल हुआ ऐं उहे साॻई पुराणा वारा नगमा जेके उहे हलिया पिए अताउल्ला खानी सां खेलवी ऐं कैदी नंबर 805 या 800 ईअं सो इहो हलियो पिए उनखां अलावा पाण अचूं त कराची में MQM जा जेके दोस्त आहिनि उन्हनि बि कल्ह जलसो कयो फारूक सत्तार मुस्तफ़ा कमाल वारनि उहे कल्ह जलसे खे ख़िताब करे रहिया हुआ ऐं उन्हनि बि मुख़्तलिफ़ पंहिंजा मंशूर पेश कया पिए गुज़िरियल हुकूमतुनि ते उन्हनि सख़्तु तनक़ीद जा तीर वसाया तीर त सभु वसाइनि पिया ऐं बिलावल 2 हफ़्तनि खां जेके तीर वसाया आहिनि उनजो कल्ह जवाबु आयो आहे ऐं एहसन इक़बाल उन्हनि खे चयो आहे त तव्हां महिरबानी करे पंहिंजी ज़बान संभाले ॻाल्हायो ऐं तव्हां अंडर 19 जा रांदीगर आहियो ऐं जेकी तव्हां ॿोली इस्तेमालु कयो पिया या उहा असांखे पसंदि कोन्हे का ऐं पंहिंजे पीउ खां वञी जेको आहे तव्हां तरबियत वठो ऐं उनखे अंडर 19 मतिलबु त 19 सालनि खां नंढी उमिरि वारो जेको रांदीगर हूंदो आहे तव्हां ॾिठो हूंदो क्रिकेट में हॉकी में इहे सभु अंडर 19 हिकिड़ी हूंदी आहे त उनखे चयो त तव्हां सफ़ा जूनियर आहियो या तव्हांखे मामलनि जी ख़बर कोन्हे का ऐं तव्हां पहिरीं पंहिंजे वालिद साहिब खां वञी सियासत सिखी अचो अहिड़ी रीति नाज़रीन सूबे मेरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं पाण ब्रेक ते वञण खां पहिरीं ॻाल्हि कईसीं पई त अमन अमान जी सूरत हाल उन खां पोइ वरी आज़ादु उम्मीदवारनि जो जेके चूंड मुहिम उन्हनि में वरी जेको जेको मामिलो आयो आहे ऐं मुंहिंजी जेका टीम आहे उहा वीडियो हथ करण में कामयाबु थी वई आहे ऐं मां हुननि खे ज़ीशान खे मुर्तज़ा मजबूर साहिब खे जस्ट ॼाणो त उहो रैपिड रिस्पॉन्स फोर्स जेका आहे उहा असां वटि मौजूदु आहे सो इहा तव्हां वीडियो ॾिसो पिया हिनखे तव्हां ॾिसो हीअ केॾी अफ़सोसनाक सूरत हाल आहे
त हिकिड़ो उम्मीदवार जॾहिं अचे पियो ऐं केतिरा हथियार आहिनि, तव्हां हथियार ॾिसो, जदीद तरीन हथियार जेके आम माण्हू हिन मुल्क में आम माण्हू रखी नथो सघे, आम माण्हू बिल्कुलु बि उन्हनि खे छुए नथो सघे। त उते तव्हांखे माटर गुलाब तव्हांखे नज़र अचे पियो, त रॉकेट लॉन्चर बि नज़र अचे पियो, जदीद खां जदीद तरीन हथियार नज़र अचे पियो, ऐं हीअ माण्हू लाइन में तव्हां सां गॾु नज़र अची रहिया आहिनि त बीठा आहिनि हुनजी आजियां पिया कनि। ऐं उनखां अलावा ॿुधण में वियो आहे त उन्हनि फायरिंग बि कई ऐं उते उहो कयो। हाणे सुवाल इहो पैदा थिए थो त इहे जेके ज़ाब्ता इख़लाक़ आहिनि इलेक्शन कमीशन जा, उहे किथे आहिनि, ऐं जेकॾहिं उहे आहिनि त सिर्फ़ु काग़ज़नि ताईं महदूद आहिनि, सिर्फ़ु उन्हनि पंहिंजी दीवारुनि ते हणी छॾिया आहिनि ऑफिस जे ॿाहिरां, या वरी उन ते अमल दरामद। इहो वॾो सुवालु आहे। ऐं इलेक्शन कमीशन जो इन क़िस्म जो जेकॾहिं रवैयो आहे त पोइ इलेक्शन अञा ॾींहुं रहियल आहे। हीअ जॾहिं पंहिंजो इलेक्शन खां पहिरीं कैंपेन में जॾहिं इहा सूरत हाल आहे त पोइ इलेक्शन वारे ॾींहं ते इन्हनि इलाइक़नि में छा सूरत हाल हूंदी उहो तव्हां पाण अंदाज़ो लॻाए सघो था। त ऐं ख़ासि करे इन्हनि इलाइक़नि में जेको कचे वारो इलाइक़ो आहे, घोटकी, कशमोर, कंदकोट, शिकारपुर ऐं जेकबाबाद, इहे जेके इलाइक़ा आहिनि उहे ही मतिलबु त रेड ज़ोन में आहिनि, मतिलबु त हसास तरीन पोलिंग स्टेशन्स आहिनि इहे। हिते सदाईं जहिड़ा थींदा आहिनि, कचे में सूरत हाल हिन वक़्तु उअं ई ख़राबु आहे। ऐं गुज़िरियल मतिलबु घोटकी में ॾिसूं त पाण 12 ॼणा अॻवा थियल आहिनि, शिकारपुर में जेको आहे 10 खां 15 ॼणा अॻवा थियल आहिनि, उहे अञा बाज़ियाब न थिया आहिनि। उते बदमनी जीअं जीअं चूंडूं पाण अॻिते वधायूं पिया, जीअं जीअं ही मरहलो अॻिते वधे पियो, तीअं बदमनी तमामु घणी वधी वई आहे। ऐं उते इन क़िस्म जा इन कल्चर सां, हथियार कल्चर सां तव्हां जेकॾहिं वोट वठणु वञो ऐं उते तव्हां वेही आजियाऊं कयो त ज़रूरु इन ते सोचणु घुरिजे, इन ते ॻाल्हाइणु घुरिजे। ऐं इलेक्शन कमीशन 2 ॾींहं कल्ह सॼो ॾींहुं, कल्ह मुंहिंजे साम्हूं मुंहिंजे वीडियो साम्हूं आई हुई, अॼु ॿियो ॾींहुं आहे, 2 ॾींहंनि खां वठी इलेक्शन कमीशन को मतिलबु त नोटिस न वठणु पसंदि कयो आहे। अहिड़ी रीति कराची में बि मतिलबु त हाणे त ऑफिसिस ते बि हमलनि जो मामिलो अची वियो आहे। कराची में PTI जे ऑफिस ते हमिलो कयो वियो, पेट्रोल बमनि सां हमिलो कयो वियो। पंजाब में बि सूरत हाल ईअं, इस्लामाबाद में इन रावलपिंडी में बि ऑफिसिस ते हमला कया विया, पेट्रोल बम उछलाया वञनि था, उम्मीदवारनि खे जेको आहे उहो निशानो बणायो वञे थो, उम्मीदवारनि खे अगवा कयो पियो वञे। सो इहा सूरत हाल ॾाढी अफ़सोसनाक आहे। ऐं अलाह साईं बहितर करे, ऐं दुआ इहा ई आहे त हीअ जेके 2 हफ़्ता आहिनि 8 फेबरवरी ताईं जेको आहे इहो सॼो मरहलो खैर आफ़ियत सां गुज़री वञे। ऐं तव्हांखे बि गुज़ारिश इहा ई आहे त हीअ सियासत हिकिड़े पासे आहे, इहे शयूं अचणियूं वञणियूं आहिनि, इहे उहिदा अचणा वञणा आहिनि। रहणो इहो आहे त तव्हांजो किरदारु रहंदो, हयाती रहंदी। ऐं इलेक्शन खां पोइ त ज़ाहिर तव्हां सभु पाड़े में ई रहंदव, उन ई कम्यूनिटी में रहंदव, ॾुख सुख जा साथी तव्हां हिक ॿिए जा तव्हां ई आहियो। ऐं हिन हिकिड़े वोट जे करे, 2 वोटनि जे करे पंहिंजो जेको तालुक़ु आहे उहो ख़तमु न कयो, हिक ॿिए जा जानी दुश्मन न थियो। इहा मुंहिंजी तव्हांखे अथवधी अर्ज़ु आहे ऐं गुज़ारिश आहे। अहिड़ी रीति इलेक्शन जे बारे में मुख़्तलिफ़ ख़बरूं ईंदियूं रहियूं आहिनि, ऐं असां तव्हां सां शेयर बि कंदा रहूं था। मेहरान TV ते इलेक्शन सेल बि क़ाइमु थियल आहे, ऐं जेको सिंधी मीडिया जो ख़ासि करे उर्दू तमामु घणी मीडिया खे सभिनी खां पहिरीं जेकॾहिं इलेक्शन सेल क़ाइमु थियो आहे त उहो मेहरान TV ते क़ाइमु थियो आहे। सीनियर तज़िए निगार उते महिमान हूंदा आहिनि, तव्हांखे ॻाल्हाईंदा आहिनि, उम्मीदवार हूंदा आहिनि, सियासतदान हूंदा आहिनि, रिपोर्टर्स हूंदा आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ ख़बरूं जेके तव्हांजी नज़रुनि खां ओझल आहिनि उहे ख़बरूं रिसर्च बेस्ड तव्हांखे ख़बरूं उते मिलंदियूं आहिनि। इलेक्शन सेल रोज़ानो शाम जो 4 बजे खां वठी 6 बजे ताईं इन्हनि 2 कलाकनि में असां ईंदा आहियूं, ऐं उन में मां ई तव्हां सां गॾु हूंदो आहियां। ऐं अहिड़ी रीति मतिलबु त न रुॻो सिर्फ़ु इहो प्रोग्राम, पर मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मेहरान TV न्यूज़ तव्हांखे अपडेट कंदी रहे थी इन क़िस्म जी ख़बरुनि सां, मुल्क में छा पियो वहे वापराए, ऐं रिसर्च बेस्ड ख़बरूं तव्हांखे इलेक्शन सेल ऐं मेहरान TV जे जेको न्यूज़ बुलेटिन्स आहिनि उहे तव्हांखे उते ॾियनि था। ऐं इहो असांखे एज़ाज़ु आहे, असांखे ख़ुशी थींदी आहे त अञा ताईं सिंधी मीडिया में कंहिं बि इलेक्शन सेल न ठाहियो आहे। असां सभिनी खां पहिरीं, अॼु खां 22 ॾींहं पहिरीं तव्हां ॾे अची वियासीं। 1 जनवरी खां वठी असां तव्हांखे रोज़ डेली बेसिस ते, मुंहिंजी त मोकल बि अञा ताईं बंदि लॻी पई आहे। कल्ह बि जेकॾहिं आचर हो त मूंखे इलेक्शन सेल जो प्रोग्राम करिणो हुयो, सो असां बिना कंहिं नागे जे उहो डेली प्रोग्राम तव्हां ताईं पहुचायूं था। ॻाल्हि प्रोग्राम जी न आहे, ॻाल्हि प्रोग्राम में जेको कंटेंट आहे, जेके महिमान अचनि था, जेके ॻाल्हाइनि था, उहा तव्हांजे लाइ ज़रूरु अहमियत रखे थी। सो उहो बि तव्हां ॾिसंदा रहो। हिकिड़ी ख़बर जेका सुबुह सवेर हले पई, उहा पिशावर मां हले पई त उते बाहि लॻी आहे। सुपर मार्केट आहे उते, राति जो शॉर्ट सर्किट सबबु बाहि लॻी आहे। 200 दुकान हुन में अंदरि आहिनि। ऐं हिन वक़्तु जेका रिपोर्ट मुंहिंजे साम्हूं आई आहे त तक़रीबन को 26 गाॾियूं फायर ब्रिगेड जूं उहा बाहि विसारण जी कोशिशि कनि पियूं। 150 खां वधीक फायर फाइटर्स हुते मौजूदु आहिनि। ऐं पंहिंजो बाहि विसाइण वारो जेको अमलो आहे, उहे जेके स्पेशलिस्ट आहिनि उहे हुते मौजूदु आहिनि, पर 6 कलाकनि खां वठी 7 कलाकनि खां वठी उन बाहि ते कंट्रोल नथो अचे। 200 दुकान उहे भरिया पिया आहिनि, की उन में मोबाइलनि जा दुकान आहिनि, बैटरीज़ जा दुकान आहिनि, UPS जा दुकान आहिनि, जनरेटरनि जा दुकान आहिनि, ऐं करोड़नि न अरबे रुपयनि जो नुक़सानु थी वियो आहे। ऐं उते तव्हां जेके मंज़र साम्हूं अचनि पिया, अलाए साईं
सब्र ई तौफ़ीक़ अता फ़रमाए, जंहिंजो नुक़सानु थियो आहे ज़ाहिर उन्हनि जी जेको कमाई कुल कमाई उहा हली वई आहे ऐं उहे पंहिंजी हुन सॼी ॾिसनि पिया त हुन जेको पैसो आहे ज़ाहिर इन्वेस्टमेंट हूंदी आहे ऐं साम्हूं ॾिसनि पिया त उहो सड़े पियो ऐं उते मतिलबु इलाही जज़्बाती मंज़र आहिनि, इलाही जेके माण्हू आहिनि पंहिंजे सब्र ते सब्र न पिया करे सघनि ऐं उहे बाहि विसण जी कोशिशि पिया कंदा का त शइ बचे ऐं इन खां पोइ असांजो छा थींदो। सो इहो तमामु वॾी सूरत हाल आहे ऐं अलाह साईं बहितर करे। अहिड़ी रीति क्रिकेट जूं बि ख़बरूं करणियूं आहिनि ऐं हिकिड़ी जेका शादी थी आहे ऐं हिकिड़ी जेका शादी टुटी आहे उन ते बि तव्हां 2 ॾींहंनि ताईं सोशल मीडिया ते तव्हां ॾिसो पिया, उन ते हलणो आहे। पर हिन वक़्तु मूंखे महिमान असांखे जेके स्टूडियो में जॉइन कयो आहे उन्हनि खे असां भलीकार कंदासीं ऐं तव्हां बि इंतज़ारु कंदव त महिमान अॼु केरु आहे। नाज़रीन, तमामु ख़ूबसूरत शख़्सियत ऐं उन्हनि जेको कमु कयो आहे, मतिलबु कंडियारे मां हिकिड़ो नौजवान उथे थो ऐं उहो पंहिंजी महिनत सां स्ट्रगल काइद आज़म जा जेके 14 नुक़्ता आहिनि उहो पंहिंजे पाण ते हावी करे थो, कम ऐं उहो माण्हू अॼु सॼी दुनिया में न रुगो फेस थी बीठो आहे पर हज़ारे जेके नौजवान आहिनि उन्हनि खे ज़ोरी आहे ॿाह मां पकिड़े चवे थो त हेॾां अचो किॾां था वञो ऐं हीअ हिकु दुनिया आहे हिते हलो। उहो उन्हनि खे पंहिंजे ॻोठनि मां कढे थो ऐं आलमी सतह ते पहुचाए थो। असां सां गॾु प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे पाण एजुकेशनिस्ट आहिनि, इंटरनेशनल लेवल ते पाण कमु कनि था, IT जा तमामु वॾा माण्हू आहिनि ऐं आर्ट कंप्यूटर साइंस जा तमामु वॾा माण्हू आहिनि, यूथ प्रोग्राम मुसलसल कंदा रहनि था। हिन वक़्तु उन्हनि जो जेको आहे मेहरान यूनिवर्सिटी सां जो एफिलेशन आहे उन्हनि जी, उनजो उते उहे ख़िदमतूं अंजाम ॾियनि पिया ऐं उते बि ईअं सिर्फ़ु प्रोफेसर ऐं टीचर आम रिवाजी टीचर न आहिनि। उते उन्हनि हिकिड़ी नवाण आंदी आहे त जेके ॿार जीअं ई मतिलबु पास आउट कनि पिया उतां मेहरान यूनिवर्सिटी मां त उन्हनि खे हू हिकिड़ी IT सॉफ्टवेयर हाउस उन्हनि ठाहियो आहे उते ऐं सॉफ्टवेयर हाउस में उन्हनि खे ॿारनि खे अची कोर्सिस कराईंदा त बाबा हीअ बि हिकिड़ी दुनिया आहे, हाणे तव्हांखे हिन ते हलणो आहे, न की तव्हां जीअं ई पास आउट थी वेंदो जेकॾहिं इंजीनियर थियणो त बसि रोड ते तव्हां वेही खॾा खोटरायो वेही ऐं ठेकेदार थी वियो। न, हाणे तव्हां साइंस न अचो, दुनिया सां ग्लोबल जेका वर्ल्ड आहे उन सां तव्हां कुल्हे में मिलायो ऐं इहे ई जेके किरदार हूंदा आहिनि इन्हनि ई सिंध जे नौजवाननि खे अॻिते आंदो आहे। इन्हनि ई नौजवाननि हिकु आम रिवाजी पंहिंजूं जेके शयूं आहिनि जेका उन्हनि जी ड्यूटी आहे उन खां हटी करे हिकु हिन पंहिंजी धरतीअ जे लाइ, हिन वतन जे लाइ, हिन सिंध माण्हुनि जे लाइ सोचियो आहे। सो असां सां गॾु असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे। मुंहिंजे लाइ एज़ाज़ु आहे त मां उन्हनि जो इंटरव्यू कयां पियो ऐं तमामु वॾा माण्हू आहिनि ऐं पंहिंजी फील्ड में हुननि जेको कमु कयो आहे उहो ज़रूरु ॻातो वञे थो ऐं मतिलबु मां ख़ुशकिस्मत आहियां त मां हुन सां मिलां पियो। एतिरनि मां सोचां पियो त एतिरा ॾींहं साईं किथे हुआ। सर दानिश जतोई साहिबु, मां तव्हांखे भलीकार चवां थो। वॾी महिरबानी तव्हां सर, ख़ुशि आहियो? अलाह जे सां महिरबानियूं। किथे घुमो मूंसां मिली छो न सघिया तव्हां? इहा लॻे थो साईं बदकिस्मती ही, पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त हिकिड़ो टाइम मुक़ररु हूंदो आहे मिलण जो। सो लॻे थो पंहिंजे मिलण जो टाइम जेको आहे सो अॼु हो ऐं पाण अॼु मिली मां तव्हांखे मेहरान जे अंगण ते सॼी मेहरान हुई जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं मेहरान जूं, पर हीउ जेको मेहरान जो जेको सेंटर आहे मेहरान टीवीअ ते मां तव्हांखे भलीकार चवां थो। उमेद त तव्हां खीर सां हूंदा। बिल्कुलु अलाह जा अहसान। ऐं आउं सुबुह मेहरान जो थोराइतो आहियां त अक्सर मूंखे पंहिंजे प्रोग्राम्स में मॉर्निंग शो में इनवाइट कंदा रहिया आहिनि ऐं आउं मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते मुख़्तलिफ़ टाइम्स ते असल में तव्हां जेको न लाज़िमुल जो आहे न लाज़िम आहियो, असांजा मजबूरी आहियो, उहो इन करे जो नौजवान असांखे चवनि था त बाबा असांखे हाणे केॾांहुं वञणु घुरिजे। ॾिसो मोटिवेशन ज़ाहिरा हुजणु घुरिजे, माण्हुनि खे दॻ ॾेखारणु घुरिजनि ऐं इहो तव्हां वॾो कमु पिया कयो। तव्हां नसलुनि जी जेको आहे न मतिलबु त तरबियत पिया कयो, हिकिड़ी सिर्फ़ु क्लास जी न, पूरा नसुल। ज़ाहिर असांजी टही जेका तव्हां खां सिखंदी असां पंहिंजे ॿारनि खे बि उहो कन्वर्ट कंदासीं। आम रिवाजी असां मास्तरनि मां मतिलबु त उहो कयूं पिया। हाणे जेकॾहिं मेहरान यूनिवर्सिटी शागिर्द इंजीनियर थिए त उहो वञी मां इलाही ॾिठा अथमि त जेकॾहिं रोज़गार न आहे त उहो ठेकेदारी पिया कनि, कंस्ट्रक्शन जो ई कमु पिया कनि। पर हीअ जेका साइंस जी दुनिया आहे, ग्लोबल दुनिया में जेको तव्हां उनखे पेर विझरायो पिया, इहा तमामु वॾी ख़िदमत आहे, तमामु वॾी ख़िदमत आहे। सो असां तव्हांखे जस्ट ॾियूं था। मां चाहींदुमि तव्हां मतिलबु कीअं पंहिंजो सफ़रु शुरू कयो, किथां खां शुरू कयो, इहो मूंखे थोरो तजसुस आहे। त हिकिड़ो माण्हू जीअं ई मां आयुमि त साईं आया, मुर्तज़ा मजबूर साहिबु चयो त हीअ असांजा महिमान आहिनि, चयो साईं दानिश जतोई साहिबु। सो मां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाइणु चाहींदुमि तव्हां सफ़रु कीअं शुरू कयो? ज़िंदगी वाक़ई हिकिड़ो वॾो सफ़रु आहे। जी हा। ऐं माण्हू खे किथां को पहिरियों क़दम खणणो हूंदो आहे। मुंहिंजो तालुक़ु बुनियादी तौर ते तालुक़ी कंडियारे जो हिकिड़ो ॻोठु आहे बखरी, जेको दरिया जे कप ते आहे। मुंहिंजा जेके पेरेंट्स हुआ, 4 फादर्स हुआ, उहे उतां खां आहिनि ऐं उनखां पोइ असां भिटशा शिफ्ट थी आयासीं ऐं भिटशा में शिफ्ट थिए बि असांखे 35-40 साल थी विया आहिनि ऐं असांजी 2 नसुल जेके आहिनि से उते पलिया आहिनि, निपनिया आहिनि। ऐं जॾहिं खां लतीफ़ जी हिन धरती ते अचणु थियो त असांजा वालदेन बि लतीफ़ जा मौतक़द हुआ
ख़िदमतगार हुआ त असां उहा उन अंदाज़ में वॾनि ख़िदमत कई ऐं जॾहिं असांखे कुझु शऊर आयो त मूं इहो सोचियो त मूंखे बि कुझु न कुझु पंहिंजे शहर जे लाइ भिटशा जे लाइ सिंध जे नौजवाननि लाइ कुझु करणु घुरिजे। मुंहिंजो सफ़र जेको आहे सो मां अक्सर ॿुधाईंदो रहियो आहियां त आई स्टार्टेड फ्रॉम ज़ीरो ऐं मूं इनिशियली कंप्यूटर साइंस में ऑनर्स जी डिग्री वरिती, उनखां पोइ मास्टर्स कई। मास्टर्स करण खां पोइ मुख़्तलिफ़ इदारनि में पाकिस्तानी इदारनि में एजुकेशनल इदारनि में, उनखां पोइ इंटरनेशनली मूं पाकिस्तान खां ॿाहिरि बि जॉब्स कयूं। अल्टीमेटली आउं मतिलबु वापसि मोटी आयुसि त हीअ जॉब जेका आहे मुंहिंजो मंशूर न आहे, मुंहिंजो मक़सदु न आहे, मूंखे कुझु ॿियो करिणो आहे। मूं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जी ग्रेड 17 जी जॉब हुई मिनिस्ट्री ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी में, आई वॉज असिस्टेंट डायरेक्टर। उहा जॉब मूं उतां रिज़ाइन करे भिटशा में नंढो अची स्कूल खोलियो, 10 ॿारनि सां स्कूल खोलियो। त माण्हुनि मूंखां सवाल करणु शुरू कया त भई तो 2004 में ग्रेड 17 जी जॉब तूं छॾे ऐं हीअ तूं स्कूल खोले, तूं छा अचीव करणु थो चाहीं? पर मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो गोल हो, हिकिड़ो ऑब्जेक्टिव हो त मूंखे छा करिणो आहे। उहो स्कूल कुझु ई सालनि में एतिरो त मतिलबु उनखे पज़ीराई मिली जो उहो स्कूल इंटरनेशनली कनेक्ट थी वियो। ब्रिटिश काउंसिल उनखे दुनिया जे मुख़्तलिफ़ स्कूल सां ग्लोबली कनेक्ट कयो ऐं उन स्कूल जे प्लेटफॉर्म तां ऐं इंग्लैंड वियुसि, उते असांजी ट्रेनिंग थी। चंद हिकिड़ा माण्हू हुआ पाकिस्तान मां जिन खे सिलेक्ट कयो वियो उन प्रोजेक्ट जे लाइ, एंड आई वॉज़ वन ऑफ दैम। ऐं उनखां पोइ हिकिड़ो अहिड़ो सिलसिलो शुरू थियो ग्लोबल कनेक्शन्स जो, जंहिंमें मूं पंहिंजे शहर जे ॿारनि खे पहिरीं कनेक्ट कयो, उन्हनि ॿारनि खे यूके जे ॿारनि सां डायलॉग करायो, उन सां जॉइंट प्रोजेक्ट्स कराया। उनखां पोइ हैदराबाद, मटियारी, आहिस्ता आहिस्ता उहो प्रोजेक्ट सॼी सिंध में कनेक्टिंग क्लासरूम्स जे नाले सां उहो प्रोजेक्ट हो। सॼी सिंध में उहो प्रोजेक्ट असां जेको आहे सो ट्रेन कयो टीचर्स खे, ॿारनि खे, स्कूल्स खे, ऐं उहो माशाल्लाह हींअर हज़ारनि जी तादाद में स्कूल हुन में मौजूदु आहिनि। कम्युनिटी स्कूल जेके गवर्नमेंट जा स्कूल, प्राइवेट स्कूल्स, माना असां हिकिड़ी पहिरीं हिकिड़ी लाट ॿारी हिकिड़ी शुरूआति कई त असांजे ॿारनि में जेको कॉन्फिडेंस आहे उहो कीअं अचे। त उनजे थ्रू जॾहिं हैदराबाद जे ॿारनि, भिटशा जे ॿारनि, जॾहिं मटियारी जे ॿारनि, टंडो अलिहार जे ॿारनि जॾहिं इंटरनेशनल ॿारनि सां, अंग्रेज़नि जे ॿारनि सां जॾहिं डायलॉग कयो त उन्हनि खे माना पाण यकीन कोन पिए आयो त हीअ माना असीं आहियूं जेके लंडन जे ॿारनि सां, मैनचेस्टर जे ॿारनि सां, ॿियनि शहरनि जे ॿारनि सां असां अंग्रेज़ी में पिया कम्यूनिकेशन कयूं। त इहो हिकिड़ो इंटरकल्चरल प्रोग्राम हो। उनखां पोइ यूथ ते असां कमु कयो, यूथ जे लाइ असां ॿिया डिफरेंट हिकिड़ा इंटरनेशनल प्रोग्राम्स कया। टोनी ब्लेयर फाउंडेशन खे असां पाकिस्तान में इंट्रोड्यूस कयो ऐं उनजो कंट्री कोऑर्डिनेटर होसि। उनजे थ्रू बि असां काफ़ी स्कूल्स खे, कॉलेजिस खे कनेक्ट कयो। टीचर्स खे असां इंटरनेशनल जेके एक्सचेंज प्रोग्राम्स में वठी वियासीं। उहे ॻोठनि जा टीचर, हाई स्कूल्स जा टीचर जिन कॾहिं कराची बि कोन विया हूंदा, असां उन्हनि खे लंडन वठी वियासीं। उते उनखे एक्सपोजर ॾिनो, उते मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में, कॉलेजिस में उते वठी वियासीं। मूंखे एज ए कंट्री कोऑर्डिनेटर हाउस ऑफ लॉर्ड्स ऐं हाउस ऑफ कॉमन्स जी जेको आहे सो विज़िट कराई वई। असां जेके दुनिया में जेके 10-15 कंट्री कोऑर्डिनेटर्स हुआ उन्हनि खे 2009 में असांखे हुते हिकिड़ी गाइडेड टूर कराई वई, असांखे इनवाइट कयो वियो, जेको यूके जी पार्लियामेंट आहे, हाउस ऑफ कॉमन्स एंड हाउस ऑफ लॉर्ड्स। सो इहा हिकिड़ो वॾो एज़ाज़ हो मुंहिंजे लाइ। आख़िरी जिते मूं पंहिंजी सॼे सफ़र खे कंक्लूड कयो त मूंखे 2018 में यूनाइटेड नेशंस में इनवाइट कयो वियो न्यूयॉर्क में। उते उन्हनि जी हिकिड़ी जनरल असेंबली हॉल जेको आहे, उते हिकिड़ी इंटरनेशनल यूथ असेंबली पे थी, जेका इन द हिस्ट्री ऑफ यूनाइटेड नेशंस हिकिड़ो भेरो ई थी आहे ऐं अञा ताईं ॿी वरी उते उहा न थी आहे। सो मूंखे एज़ाज़ हासिलु थियो त आउं उन यूथ असेंबली में उते वियुसि एज़ एन ऑब्ज़र्वर। हालांकि आउं यूथ में शामिलु कोन हुउसि, पर एज़ ए ऑब्ज़र्वर मूंखे इनवाइट कयो, छाकाणि मुंहिंजो हिकिड़ो कैरियर हो यूथ सां कमु करण जो। त आई वॉज़ ओनली पाकिस्तानी इन द इवेंट ऐं मूंखे उते वञी फील थियो त वाक़ई माण्हू जॾहिं महिनत करे थो, पोरियो करे थो, कमु करे थो ऐं डेडिकेशन सां कमु करे थो त उहो रायगा नथो वञे। हिकिड़ो आम माण्हू, हिकिड़ो पहिरें उघाड़ो, हिकिड़ो भिटशा जो छोकिरो
जंहिं सिंधी यूनिवर्सिटी मां डिग्री वरिती हुजे, उनखे उन जाइ ते मौक़ो मिले जिते इंटरनेशनल लेवल जा माण्हू, जिते कंट्री लीडर्स, कंट्री हेड्स, प्राइम मिनिस्टर्स उहे वञनि था, जंहिं असेंबली में ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे मौक़ो मिलियो हुजे ऐं उते हिकिड़ो मुंहिंजे जहिड़ो माण्हू उन साॻी असेंबली में उन भरवारी सीट ते जेकॾहिं वञी वेहे त आउं सम्झां थो त इहा माना हिकिड़ी त मूंखे पंहिंजे वालदेन जी दुआ हुई, ॿी मुंहिंजी जेका डेडिकेशन ऐं कमिटमेंट हुई जंहिंसां मूं कमु कयो, उन जी रिकग्निशन हुई जो आई वॉज़ इन यूनाइटेड नेशंस। सो इहो हिकिड़ो ज़बरदस्त मुख़्तसिर तव्हांजूं सभु ॻाल्हियूं मूंखे दिमाग़ हिकिड़े मतिलबु ईअं ख्वाब में पिया हलियसि न त हीअ मतिलबु जीअं फिल्म हलंदी आहे न ईअं। सो नाज़रीन केॾांहुं न वञो, साईं सां जाम ॻाल्हियूं करणियूं आहिनि ऐं इलाही ॾींहंनि खां पोइ जेको न को कम जो माण्हू मूंखे हथायो आहे। सो केॾांहुं न वञो, अचूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो सुबुह में रहण। नाज़रीन सुबुह में रहण में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं उमेद तव्हां पंहिंजे जेको ज़ाहिर आहे हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं आहे त हिन में कम जाम हूंदा आहिनि, ख़ासि करे ऑफिस वर्क ऐं हिन में माण्हू तमामु घणो मसरूफ़ हूंदो आहे, शेड्यूल्स हूंदा आहिनि ऐं तकड़ में माण्हू चवंदा आहिनि ऑफिस में वञण खां पहिरीं जेको आहे जेके ॿिया जेके कम हूंदा आहिनि, बिल जमा कराइणा आहिनि, ॿारनि जी फीस जमा कराइणी आहे ऐं ॿिया जेके मतिलबु त ऑफिस सां रिलेटेड कम आहिनि उहे चवंदो आहे त जल्दी जल्दी करे वठां। सो मीटिंग्स हूंदियूं ऐं उमेद तव्हां असांखे ॾिसंदा हूंदा ऐं शो खे इंजॉय कंदा हूंदा। ख़ूबसूरत महिमान असां अगरि मौजूदु आहिनि, तमामु वॾो कमु, तमामु वॾो नालो, तमामु वॾी डेडिकेशन, तमामु वॾी कमिटमेंट जो नालो दानिश जतोई साहिबु। हिकिड़ी ख़बर दानिश साहिबु मां तव्हांखे बर्तन कयां छाकाणि तव्हां बि हिन फील्ड जा माण्हू आहियो। कल्ह पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ एजुकेशन हिकिड़ी रिपोर्ट ॾिनी आहे, 23 जनवरी ते उहे तालीम जो ॾींहुं अचे पियो, पर कल्ह पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ एजुकेशन हिकु रिपोर्ट ॾिनी आहे। उहा जेका रिपोर्ट आहे उहा तमामु घणी छिरकाईंदड़ आहे, तमामु घणी छिरकाईंदड़ आहे। उहा इहा आहे त पाकिस्तान में 2,62,00,000 ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि ऐं उन्हनि पोइ वरी फिगर ॾिनी आहे त पंजाब में 1,11,00,000, सिंध में 70 लख खां वधीक, KPK में 36 लख, बलूचिस्तान में 31 लख ऐं इहो बि चयो वियो आहे त 29% ॿार पाकिस्तान में उमिरि थी वई आहे स्कूल वञण जी पर स्कूल न पिया वञनि। हिकिड़ो इहो अंगु, ॿियो 2,62,00,000 ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि, उहे स्कूल नथा वञनि। इहा तमामु वॾी अफ़सोसनाक सूरत हाल आहे जो सहूलियतूं हूंदे इहो मतिलबु किथे किथे ईअं हूंदो आहे त सहूलियतूं न आहिनि, स्कूल न आहिनि, पर थोरी महिनत बि करणी पवंदी आहे। असांजे स्कूल में मास्तर नथो अचे, जेकॾहिं नथो अचे त तव्हां उहो ड्यूटी ज़ाहिर उन नौकिरी आहे, उनखे पघार उहो खणे थो, तव्हां उनखे 2 दफ़ा 3 दफ़ा चवंदव, उन जी कंप्लेन कंदव त उहो पाण त छा उनजा मतिलबु त जेके आम रिवाजी पाण ॿोली ॻाल्हायूं त उनजा वॾा बि स्कूल में उहो पढ़ाइणु ईंदा। सो ॿारनि खे तालीम जो अफ़सोसनाक वरी सूरत हाल आहे। जतोई साहिबु हीउ एॾो वॾो अंगु, 3.25 करोड़ ॿार जेकॾहिं स्कूल खां ॿाहिरि हुजनि त केॾांहुं मतिलबु अंगु इन खां वधीक आहे। हीअ एक्चुअली जेका स्टेटिस्टिक्स ॾींदा आहिनि न, जी हा, इहा स्कूल में जेके ॿार दाख़िल थियनि था, थिए छा थो त हिकिड़ो ॿारु आहे जेको असां वटि 3 क़िस्मनि जा स्कूल पिया हलनि। इहा माना अजीब मुल्क आहे जिते माना 3 क़िस्मनि जा एजुकेशन सिस्टम्स हलनि पिया। हाणे हिकिड़ो त गवर्नमेंट स्कूल्स आहिनि, ठीकु आहे, उनखां पोइ वरी सेमी गवर्नमेंट स्कूल जंहिंखे सिंध एजुकेशन फाउंडेशन जा असीं स्कूल था चऊं, ठीकु आहे। 3 स्कूल जेके आहिनि उहे प्राइवेट स्कूल आहिनि। अञा हिकिड़ो 4थी स्ट्रीम आहे मदरसे जी, ठीकु आहे। ऐं हीअ जेके स्कूल आहिनि पंहिंजो ओ लेवल्स ऐं जेके कैम्ब्रिज, इहे त कैम्ब्रिज, इहो त वरी क्लास ई असां अलॻि आहे न। आउं ॻाल्हि पियो कयां जेको हेठियों क्लास आहे जंहिंखे असां माना जंहिंमें असीं रहूं था, उन क्लास जी ॻाल्हि पियो कयां त उन में 4 क़िस्म जा एजुकेशन सिस्टम्स आहिनि। हाणे थिए छा थो त हिकिड़ो ॿारु आहे जेको सरकारी स्कूल में बि दाख़िल थियल आहे, उहो सेफ जे स्कूल में बि दाख़िल थियल आहे, उहो प्राइवेट स्कूल में बि दाख़िल थियल आहे, उहो मदरसे में बि दाख़िल थियल आहे, पर मुख़्तलिफ़ कंडीशन्स अहिड़ियूं आहिनि। त हाणे इहे जेके एक्चुअली छो पियो थिए इहे त असां वटि को मैनेजमेंट सिस्टम न आहे। सॼी दुनिया में ईअं हूंदो आहे त हिकिड़ो सेंट्रलाइज़ सिस्टम आहे हर हिकु शइ जो। तव्हां एजुकेशन जो हिकिड़ो सेंट्रलाइज़ सिस्टम ठाहियो, भई हिकिड़ो ॿारु ॼाओ आहे, उनजी नादरा में एंट्री थी आहे, ठीकु आहे, हिकिड़ी डेटा उतां वठो, जॾहिं उहो ॿारु उन एज खे अटेंड करे थो, 5 साल जो थिए थो, तव्हां हुनखे स्कूल में दाख़िल कयो। ऐं जेकॾहिं तव्हांजो सेंट्रलाइज़ सिस्टम हूंदो त उहो ॿारु हिकिड़ो भेरो दाख़िल थी सघंदो। उहा साॻी एप्लीकेशन, उहो साॻियो सॉफ्टवेयर सभिनी एजुकेशनल इंस्टीट्यूशन्स खे पाबंद कजे त भई तव्हां ॿारु जॾहिं दाख़िल कयो त हिन ऐप में, हिन ऐप जे थ्रू, हिन सॉफ्टवेयर जे थ्रू पंहिंजो ॿारु तव्हां स्कूल में दाख़िल कयो। हाणे जेकर ईअं थींदो त
त पोइ छा थींदो त उहो ॿारु हिकिड़ो भेरो दाख़िल थी सघंदो। हाणे हीअ छा पिया कनि, जेको अंग अखर ॿुधाइनि पिया, छा आहे त वर्ल्ड बैंक पाकिस्तान खे फंड करे थी एजुकेशन में। हाणे वर्ल्ड बैंक खे हुनखे ॿुधाइणो आहे त असां हेतिरे नंबर ते पहुता आहियूं। एक्चुअली इहो ॿारनि जो आउट ऑफ स्कूल नंबर अञा वधीक आहे, सही, ॿार स्कूल में घटि आहिनि। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। इहे जॾहिं 3-4 अंग अखर उन्हनि खे साॻी ओवरलैपिंग करे ॿुधाइनि था त उन में करोड़ खनि ॿार इहे वाधारो। सही, ज़बरदस्त। पाण जती साहब इन ते ॻाल्हायूं था, असांखे कॉलर बि मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम, वेलकम टू सुबह मेरान। केरु ऐं किथां खां असां ॻाल्हाइनि पिया? सरफराज जुणी जो राधण स्टेशन मां। वाह साईं वाह, राधण स्टेशन खां। साईं कीअं आहियो तव्हां, ठीकु आहियो? अल्लाह जो करम, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो साईं? अल्हम्दुलिल्लाह। असांजो प्रोग्राम ॾिसो पिया, कीअं पियो लॻे? साईं खां जतोई साहब खां को सवाल? फर्स्ट टाइम खोल कई आहे, तमामु बहितरीन, तव्हांजी होस्टिंग तमामु बहितरीन। जी जी साईं, तव्हां छा चवणु चाहींदा सर? साईं सां बसि माशाल्लाह बहितरीन, साईं सां तव्हां ख़ुशि, तमामु बहितरीन मज़ो पियो थो अचे। ॾिसूं था प्रोग्राम तव्हांजो, साईं खे घुरायो अथव, माशाल्लाह बहितरीन कमु थो करे साईं। ज़बरदस्त, बिल्कुलु बिल्कुलु साईं जो तमामु वॾो कमु आहे। ऐं को सवाल करणु चाहींदा साईं खां? न साईं, बसि दुआ में यादि रखिजो, फर्स्ट टाइम कॉल कईसीं, ॾाढो मज़ो आयो तव्हां सां ॻाल्हाइण। ज़बरदस्त, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो। ऐं साईं इहे जेके मोहबतूं आहिनि माण्हुनि जूं, असांखे मतिलबु ईअं डोज़ लॻी वेंदो आहे सुबुह जो सवेर जेको आहे न, असांखे एनर्जी मिली वेंदी आहे। त हीअ पोइ हुनजो हल छा आहे जती साहब? कीअं मतिलबु ॿारनि खे असां स्कूल में दाख़िल कीअं करायूं? जेके ॿार ॿाहिरि, हिकिड़ा ॿार उहे आहिनि जेके पोरियो पिया कनि, मतिलबु मुख़्तलिफ़ दुकाननि ते छोटे छोटे जेके आहिनि को पाना खणी हलनि पिया, ऐं हाणे त मतिलबु मूं शहरनि में ॾिठो अथमि तमामु वॾो अंग ॿारनि जो, मतिलबु त उहो मतिलबु पिने पियो। ख़बर अथव उन रीज़न छा आहे? उनजो हिकिड़ो रीज़न मेन इहो आहे त पेरेंट जी मोटिवेशन ख़तमु थी वई आहे त एजुकेशन का हुनजे ॿार जी ज़िंदगी में का तब्दीली आणे सघंदी। ओके, इहा मोटिवेशन जेका आहे न, इहा मोटिवेशन जेसीं ताईं न ईंदी त ॿार स्कूल में दाख़िल न थींदो। अॻे छा हूंदो हो त माइट पंहिंजे ॿार खे वठी स्कूल में इन करे दाख़िल कराईंदो हो त हीउ ॿारु मुंहिंजो पढ़ी सुभाणे जॾहिं कंहिं इम्तिहान में वेहंदो, कंहिं जॉब जे लाइ अप्लाई कंदो त मेरिट ते उनखे जॉब मिलंदी। हाणे असां वटि जेको मेरिट जो क़त्ल थियो आहे हर जाइ ते, उहा माना तव्हांजी कमीशन हुजे, उहा तव्हांजो को ॿियो नंढो इदारो हुजे, चाहे तव्हांजी पटेवाली या चौकीदारी हुजे। हाणे हिन भेरे छा थियो, तव्हां माना पाण सभु हिन समाज जा माण्हू आहियूं, पंहिंजी समाज ते हिकिड़ी पूरी नज़र आहे न त पब्लिक सर्विस कमीशन में छा थियो, म्यूनिसिपल ऑफिसर्स, टाउन ऑफिसर्स, इन्हनि जी भर्ती कीअं थी। उहे माण्हू जिन खे का ख़बर ई कोन्हे का, जिन माण्हू खे 2 लाइनूं कोन थियूं लिखणु अचनि, उहो माण्हू एग्ज़ामिनेशन में टॉप 10 में अची वियो। जंहिं माण्हू महिनत करे मेरिट ते उहा टेस्ट पास कई आहे, जेको टॉपर्स में हो उहो इंटरव्यू में फेल थियो आहे। ठीकु आहे, जॾहिं उन ते कोर्ट में उहो केस वियो त उनखे फ़िलहालु पास करे छॾियो त फ़िलहालु इलेक्शन्स आहिनि, इलेक्शन्स थी वञनि। जॾहिं इलेक्शन्स थी वेंदियूं, इलेक्शन जा मसइला हूंदा, माण्हुनि जा झेड़ा हूंदा, गठजोड़ हूंदी, माण्हुनि खां ॻाल्हि ई विसरी वेंदी, ॿिया इशूज़ अची वेंदा, ऐं हीअ ख़ामोशी सां फ़ैसिलो करे उन्हनि माण्हुनि खे अपॉइंटमेंट लेटर्स ॾेई जॉइन कराए छॾींदा। जॉइन थी वेंदो, पोइ वरी उहे माण्हू जॾहिं उन्हनि खे को छेड़ींदो त उहो वरी साॻिया माण्हू कोर्ट में हलिया वेंदा, भई असां जॉइनिंग करे छॾी आहे, असांखे एतिरो वक़्तु थी वियो आहे, असांखे छो पिया तव्हां नौकिरी मां कढो। हाणे इहो जेको मेरिट जी लताड़ आहे न, इन जे करे माण्हू, हर माण्हू जेको आहे चाहे थो त भई आउं पंहिंजे ॿार खे भला जेकॾहिं स्कूल मोकिलींदुसि त 4 रुपया ख़र्च थींदा, इन करे बहितर आहे त हुनखे हींअर ई कंहिं मज़दूरी ते लॻाया, कंहिं दुकान ते लॻाया, कंहिं मिस्त्री वटि लॻाया, त उते उहो ॿारु वञी ऐं कुझु न कुझु 4 पैसा घर में कमाए अचे। छाकाणि त असांजी पॉपुलेशन एतिरी वधियल आहे जो हिकिड़े घर में 10 माण्हू आहिनि, हिकिड़ो माण्हू कमाइण वारो आहे। हाणे महांगाई एतिरी थी वई आहे, असां वटि हर शइ अनकंट्रोल्ड आहे न, अनकंट्रोल्ड आहे। कंहिं बि क़िस्म जी कंहिं बि इदारे ते का चेक न आहे। ठीकु आहे, त जेकॾहिं तव्हां कंहिं शइ जो अघु वधाए छॾियो आहे त छो वधायो आहे, उनजा रीज़न्स कहिड़ा आहिनि। पेट्रोल हिकिड़ो भेरो वधियो, पेट्रोल 8 भेरा लथो आहे, जेका शइ महांगी थी वई उहा वापसि थिए ई कोन थी। ऐं छो कोन थी वापसि थिए, छाकाणि त हर इदारे जी कमीशन सेट थी पई आहे। कहिड़ो बि इदारो हुजे, तव्हां कंहिं म्यूनिसिपल खां वठी वेंदे कंहिं वॾे इदारे ताईं उन्हनि जी कमीशन सेट थी पई आहे त भई हीउ जेको माण्हू का शइ खपाए थो
को अघु तय करे थो त उहो उन में कमीशन्स प्लस करे उन खां पोइ उहो रेट रखे थो। सही। वरी असां एज़ ए कंज़्यूमर, मिसाल आउं दुकान ते वियुसि, मूं उतां वञी जेकॾहिं को शैम्पू जी बोतल वरिती, उहा शैम्पू जी बोतल जेकॾहिं लास्ट मंथ मूंखे 400 में मिली त अॼु 600 में छो मिली आहे? असां इहो सोचियूं ई कोन था त भई अघु ई 200 कीअं वधियो आहे। असां सोचियो भई महांगाई थी वई आहे, इन करे अघु वधी वियो आहे। त मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असांखे हिते परेशान करे पोइ ग़रीब माण्हू जेको आहे उहो मजबूर आहे त भई जेको ॿार मुंहिंजे 2-4 छोकिरा आहिनि, इहे जेकॾहिं वेंदा किथे कंहिं जाइ ते कमाइणु, कंहिं माण्हू अंग अखर शेयर कया जेके माण्हू हिते पिननि पिया, इहा वॾी हिकिड़ी इकॉनमी आहे, इहा बिलियन्स जी इकॉनमी आहे। हिकिड़ो माण्हू जेको पिनण लाइ निकिरे थो उहो घटि में घटि 3 खां 4 हज़ार रुपया रोज़ानी कमाए थो। असांजी पघार जो टीण ते आहे। ठीकु आहे। हिकिड़ी सोशल मीडिया ते रिपोर्ट हली त हिकिड़ो बेगर हो, पिनण वारो हो, उनजो माना बैंक अकाउंट हो जंहिंमें माना 2-3 करोड़ रुपया पिया हुआ, पर पोइ बि पिने पियो। अच्छा, हिकिड़ी कल्ह वीडियो हली पंजाब खां हुई, लाहौर खां हिकिड़ी छोकिरी आहे जेकी व्लॉग्स वग़ैरह ठाहींदी आहे, त उन सॼो ॾींहुं हिकिड़ी सिग्नल ते बीठी, हुनखे कंहिं ॿुधायो त हीउ जेको हमरा पिने पियो फ़क़ीर हो ऐं मतिलबु एजिड हुयो, पीटसन हुयो, मतिलबु अब 50-55 हूंदो, त उन्हनि खे कंहिं ॿुधायो त हीउ जेको हमरा पिने पियो हुनजो बंगलो अथव। त उहा छोकिरी जेको आहे चयो चलो ठीकु आहे, ॾिसूं था हीउ करे छा थो। सुबुह जो सवेर आई, सॼो ॾींहुं हुन ते कैमरा फिट करे बीठी हुई। शाम थी त पोइ हुनखे हू वरी पंधु हलियो, वरी ॿिए सिग्नल ते वियो, ॿिए सिग्नल ते हुन वटि गाॾी आई, उहा गाॾी हुनजी पर्सनल हुनखे पिक करणु आई। पोइ उनजो गाॾी हुन पीछो कयो, पीछो करे 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 सिधो वञी हुन लाहौर जो को इलाइक़ो, हुन में मतिलबु ठीकु ठाक को जिते सोसाइटी चङी रहंदी आहे, उन इलाइक़े में हारन वॻो, उहो दरवाज़ो खुलियो, नौकरनि दरवाज़ो खुलियो, हमरा अंदरि वियो, पोइ गाॾी मां लथो, पोइ हुन दरवाज़ो वॼायो, पोइ अंदरि उहो ज़ाहिर कैमराऊं करे वई, खोले वई, पोइ हुन ॿुधायसि त हीअ गाॾी मुंहिंजी आहे, हीउ बंगलो मुंहिंजो आहे, ऐं रोज़ानो जेको आहे 10 खां 15 हज़ार कमाईंदो आहियां। उहो सिग्नल ई अहिड़े ते बीठल हुयो। ऐं पोइ जेको आहे चई, हुन चयसि तुंहिंजी शादी थियल, तुंहिंजा ॿार? चई न बसि मूंखे शौक़ु आहे, मुंहिंजो पैशन आहे। हा ॾिसो न, पाण वापसि अचूं बैक टू एजुकेशन जो पाण टॉपिक पे ॻाल्हायो पिए। जी हा। त माण्हू पंहिंजा ॿार स्कूल छो कोन था मोकिलिनि? सही। ठीकु आहे, आउट ऑफ स्कूल ॿार छो आहिनि, उन्हनि जा पाण रीज़न्स ऐं कारणस कैलकुलेट कया त ही एक्चुअली रीज़न्स आहिनि। ही सिस्टम में ख़राबी आहे जंहिंजे करे असांजो ॿारु, अच्छा इहो ॿारु जेको आउट ऑफ स्कूल आहे, जी हा, माण्हू सम्झनि था त बसि ॿारु आउट ऑफ स्कूल थी वियो, इहो ॿारु सुभाणे ख़तरनाक थी सघे थो, तमामु घणो ख़तरनाक। सभु माण्हू कमु न कंदा वञी, उन में जेके अनएम्प्लॉइड हूंदा, जेके वांदा माण्हू हूंदा, उन्हनि खे को न को माण्हू इंगेज कंदो। सही। उहे माण्हू मुआशरे लाइ ख़तरनाक थी सघनि था, उहे माण्हू पंहिंजे मुल्क लाइ ख़तरनाक थी सघनि था। सही ॻाल्हि आहे। इन लाइन्स ते केरु न पियो सोचे त सुभाणे ही माण्हू चोर धाड़ेल फोरू थी सघे थो, Exactly. को मंशियात फरोश थी सघे थो, कुझु बि करे सघे थो, कुझु बि करे सघे थो। विच में कराची में हिकिड़ो हाई प्रोफाइल हिकिड़ो मर्डर थियो, उन मर्डर जी जॾहिं छानबीन कई वई त उन में माना ठीकु ठाक पढ़ियल लिखियल छोकिरा कराची जा उन में इन्वॉल्व निकिता। त हाणे जॾहिं तव्हां सोसाइटी में माण्हुनि खे स्पेस नथा ॾियो, हिकिड़ो माण्हू उन डिग्री वरिती, पढ़ियो, उनखां पोइ उनखे जॉब न पई मिले त डेफिनेटली उहो नेगेटिव वेंदो। जेको माण्हू सिरे खां वठी पढ़ियो ई न आहे, जेको पढ़ियो ई न आहे, स्कूल न वियो आहे, उनखे शऊर न मिलियो आहे, सही ग़लति जी पहचान न आहे, उहो त रुॻी नारो हणंदो जीए साईं, जीए जीए, ठीकु आहे। उहे माण्हुनि जो तइदादु इन जीए वारे लिस्ट में तमामु घणो वधे पियो। उन करे ई सियासतदाननि खे इन ॻाल्हि जी परवाह ई न आहे, ऐं हू चाहिनि बि नथा त हीउ पढ़नि, सुभाणे असांजे साम्हूं अची बीहनि। उहो इहो ई चाहिनि था त ही माण्हू इन तरीक़े सां डीरेल्ड हुजनि, ही इन्हनि खे को शऊर न मिले, को ॻाल्हाइण जी ज़बान न मिले, सोचणु सम्झण जी सघ न मिले। उनजे करे बिल्कुलु जदोई साहब तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रहंदो ऐं तमामु ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। नाज़रीन, केॾांहुं बि न वञिजो, पाण ख़बरूं ॿुधी वापसि था अचूं, हलूं था न्यूज़ ब्रेक ॾांहुं, ऐं न्यूज़ ब्रेक ॿुधी वरी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबह मेहरान। नाज़रीन, सुबह मेहरान में भली कार ऐं ख़बरूं तव्हां ॿुधूं मेहरान टीवी न्यूज़ ते। सुबुह जूं ख़बरूं जेको आहे हर माण्हू चवंदो आहे त ॿुधूं त सही आहे छा ऐं राति विच में छा थियो। सो इलाही माण्हू जेके आहिनि सवेर सुम्ही रहंदा आहिनि, ख़ासि करे आचार्य वारे ॾींहुं त सवेर सुम्हण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं सुबुह जो ख़बरूं ज़ाहिर हूंदियूं आहिनि उहे ॿुधणियूं हूंदियूं आहिनि। क्रिकेट ते पाण ॻाल्हायूं त क्रिकेट नेट हिकिड़ी मैच खटी ऐं पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में जेका सीरीज़ हली पई, 5 मैचुनि मां पाकिस्तान रुॻो हिकिड़ी मैच कल्ह खटे सघियो, बाक़ी
वर्ल्ड कप त ऑस्ट्रेलिया सीरीज़ ऐं न्यूज़ीलैंड सीरीज़ टोटल जो टोटल फ्लॉप कलो की मैच बि एतिरी का ख़ासि न हुई, बसि मिड़ई न्यूज़ीलैंड वारनि रहम खाधो उन्हनि ते त बाबा चलो ठीकु आहे, हाणे तव्हां वञो जंहिंमहिल ॻोठ वञो त तव्हां मुंहुं ॾेखारण जहिड़ा हुजो, त हिकिड़ी त खटे आयासीं। सो जंहिंमहिल इहे माण्हुनि जो ध्यानु पंहिंजे फील्ड ते न हूंदो ऐं पंहिंजो तव्हांजो जेको पेशन आहे उन ते ध्यानु न हूंदो त पोइ ज़रूरु अहिड़ा ई नतीजा साम्हूं ईंदा। असांजा क्रिकेटर दोस्त ज़ाहिर तव्हां कमु आहे, तव्हां मुल्क जी नुमाइंदगी कयो, हर माण्हूअ खे इहो एज़ाज़ु न मिलंदो आहे तव्हां मुल्क जी नुमाइंदगी कयो, तव्हां मुल्कनि में वञी जेको आहे पंहिंजे पाण खे मतिलबु त साम्हूं ॾेखारियो तव्हां नुमाइंदगी कयो, पाकिस्तान जो रांदीगर आहियां, पर जॾहिं तव्हां उन डगर तां हटी वेंदा, उन ट्रैक तां हटी वेंदा, तव्हांजो ध्यानु हुजे त मूंखे हाणे इश्तिहार केतिरा मिलंदा, मूंखे इश्तिहारनि में कमाई केतिरी थींदी, टीवी इश्तिहार हुजनि ऐं तव्हां टूथपेस्ट ऐं मुख़्तलिफ़ इश्तिहारनि में, ऐं इश्तिहार बि उहा त जंहिंजी मतिलबु त का हिकिड़ी कैटेगरी हूंदी आहे त तव्हांजी जेका पर्सनैलिटी आहे उन हिसाब सां तव्हां इश्तिहार चूज़ कयो, पैसो न ॾिसो उन्हनि शयुनि ते तव्हां मतिलबु तव्हां हिकिड़ो का लेवल न रखो इश्तिहार जी, हुन में तव्हां वञी कमु कयो ऐं पैसनि जे लाइ तव्हांजो ध्यानु उन ते हुजे। तव्हांजो ध्यानु इहो हुजे त कहिड़ी छोकिरी फासाए मूंखे शादी करणी आहे, कहिड़ी शोबिज़ स्टार जे पोयां हुजूं, तव्हां रिश्तनि जे पोयां हुजो, त ज़रूरु इहे ई नतीजा साम्हूं ईंदा। उन खां अलावा जेके तव्हांजा लीडर आहिनि, ख़ासि करे जंहिंमें टीम वर्क हूंदो आहे, टीम जो जेको लीडर हूंदो आहे न उनखे ॾिठो वेंदो आहे, उन खां पोइ हेठि जेको सॼी लोक आहे उनजो जेको आहे उहो सॼो जाइज़ो वरितो वेंदो आहे त हाणे हीअ लोक कहिड़े पासे वञणु आहे, सो गंगा ई ऊंधी वहंदी आहे। पुराणा हिकिड़ा पोड़ा कोचिस हुआ जेके मुख़्तलिफ़ मुल्कनि मां आंदा विया, हुते ॿ टे भेरा आंदा विया, जंहिंमें पहिरियों दफ़ो माण्हू नाकाम थींदो त ॿीहर तव्हां हुनखे छाजे लाइ था ॾियो। सो टे भेरा उहे कोचिस, हेड कोच, बैटिंग कोच, बॉलिंग कोच, इहो ॾेखारण जे लाइ त असां ॿाहिरि मुल्क मां खणी आया आहियूं। बाबा जेको ॿाहिरि मुल्क में जेको माण्हू वेठो आहे ज़रूरी आहे उहो अकाबर हुजे, हितां जा माण्हू उन्हनि खां वधीक जेको आहे टैलेंटेड आहिनि। तव्हां पाण ॾिसंदा हूंदा फेसबुक ते कीअं ईंदा आहिनि त पाकिस्तान जा जेके माण्हू केतिरा वॾा जुगाड़ी आहिनि। सो हिते एॾो वॾो टैलेंट आहे, तव्हां वञी हुतां वठी था अचो, जेके माण्हू हुते सॼो ॾींहुं सुता पिया आहिनि, कसीनो में पिया आहिनि ऐं जेको आहे बार्स में पिया आहिनि, उन्हनि खे तव्हां हिते वठी अचो, पोइ तव्हां चओ त हाणे तव्हां असांजे मुल्क जो अचे जेको आहे हेॾो वॾो जेको नालो आहे, हेॾो वॾो जेकी क्रिकेट आहे उनखे अची तव्हां तबाह कयो। सो उन्हनि बि अलाह जे फज़ुल सां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। PCB चेयरमैन, 65-68 साल उमिरि आहे, साईं तव्हां इबादत कयो, साईं ॿियो को कमु कयो, पर हाणे जेके तव्हांजी फील्ड ई कोन्हे का, क्रिकेट तव्हां कॾहिं तव्हां खेॾी न छा, उनखे तव्हां PCB जो 3 दफ़ो चेयरमैन ठाहे छॾियो। इहो जेको माण्हू नवाज़नि त पोइ इदारा जेको आहे ईअं ई तबाह थींदा आहिनि, पोइ ईअं ई जेको आहे मुल्कनि जी बदनामी थींदी आहे, ईअं ई क़ौम जी बदनामी थींदी आहे। सो ज़का अशरफ जेको आहे छंछरु वारे ॾींहुं ॿुधण में आयो त उन्हनि इस्तीफ़ा ॾेई छॾिया आहे। पोइ हाणे इस्तीफ़ा मंज़ूरु थिए थी नथी थिए या वरी ॿियूं ॻाल्हियूं थियनि थियूं, फ़िलहालु त उन्हनि चयो आहे त इस्तीफ़ा ॾिनी आहे। सो इहो सॼो तनक़ीद इज़त में हाणे ॾिसूं था त पाकिस्तानी क्रिकेट टीम किथां थी वञे, कहिड़ियूं तब्दीलियूं अचनि थियूं, छा थो कयो वञे, अलाह साईं उन्हनि खे साने ॾे। ज़ाहिर आहे इहो हिकिड़ो जज़्बाती हूंदो आहे त माण्हू टीवीअ ते वेठो आहे त हेॾा पंहिंजा 3 कलाक 4 कलाक सीड़ाए वेठो आहे, हू चवे थो क्रिकेट ॾिसूं, इहो शौक़ु आहे माण्हुनि जो, ऐं उनखां पोइ वरी इहे जेके मंज़र हूंदा आहिनि उहे तव्हां पाण जेके क्रिकेट जा शौक़ीन आहिनि उहे मूंखां वधीक जेको आहे उनखे हू करे सघनि था। साईं ब्रेक ते वञण खां पहिरीं पाण नौजवान ते ॻाल्हायोसीं, तव्हां ॿुधायो पिए त मतिलबु इहे जेको नौजवान जेको स्कूल खां ॿाहिरि आहे उहो केतिरो ख़तरनाक थी सघे थो। उनजो मिसाल मां कल्ह की हिकिड़ी ख़बर आहे, नाज़रीन जुमे जे ॾींहुं कराची में हिकिड़ो मामिलो थो थिए, उहो आहे मुजाहिद कॉलोनी अहिड़ो कोई इलाइक़ो हुयो, उतां हिकिड़ी ख़बर आई मूं वटि त नौजवान अगवा थी वियो आहे शादीअ खां हिकु ॾींहुं पहिरीं। जुमे जे ॾींहुं उन नौजवान जी शादी हुई, उसामा उनजो नालो हुयो, आई थिंक उसामा, हा उसामा उन नौजवान जो नालो हुयो, ऐं उनजी छंछर जे ॾींहुं शादी हुई, जुमे जे ॾींहुं उनजी मेहंदी हुई। सो शादी जूं तक़रीबूं हलियूं पे, ऐं जुमे जे ॾींहुं उनजा घर वारा उसामा जा मेहंदी खणी विया कुंवार जे घर, ऐं उते जेको आहे मेहंदीअ जूं ख़ुशीअ जूं रस्मूं हलियूं पे, नाच गानो, उनजूं भेणूं माइरूं पुफियूं सभु उन्हनि नचो पे, गीतनि ते रक़्स हुयो। उसामा जे घर हिकिड़ो दोस्त अचे थो, उनजो नालो आहे तलहा, ऐं तलहा खे उहो वठी वियो, पोइ पाण में दोस्त अलाए कीअं मामिलो थियो, छा थियो, विड़िया कीअं बि थियो, त उहो जेको दोस्त आहे उहो तलहा उहो उन उसामा खे क़तल थो करे छॾे। जंहिंमहिल हू मेहंदीअ तां उनजा घर वारा घोट जा घर वारा वापसि आया त उन्हनि ॾिठो त उसामा घर कोन्हे, फ़ोनूं कयूं त उनजो नंबर बंदि हुयो। ॿिए ॾींहं ते उन्हनि ज़ाहिर ॿिए ॾींहं ते शादी हुई, हर को सभु परेशान, पोइ पुलिस में उन्हनि रिपोर्ट कई। ॿिए ॾींहं ते सुबुह उन्हनि खे ख़बर पई त हिकिड़े नौजवान जो लाश हथु आयो आहे। हिननि खे यकीन न पियो, जेॾीमहिल 8-10 कलाकनि खां पोइ तस्वीरूं वायरल थियूं त ख़बर पई त उहो उन्हनि जो पुटु हुयो, जंहिंजी उन ॾींहुं उनखे छंछर जे ॾींहुं जेको छंछरु गुज़रियो आहे उन ॾींहुं उनजी शादी थियणी हुई। ऐं तमामु वॾी अफ़सोसनाक सूरत हाल, ऐं उनखां पोइ जेको घर में उन्हनि जो कहर अञा ताईं हले पियो, मां उहो तव्हांखे लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघां। पोइ पुलिस इन्वेस्टिगेट कयो, पोइ उन जेके मोबाइल जो जेको रिकॉर्ड कढियो त पोइ ख़बर पई त उन जेको दोस्त हो तलहा, उहो उनखे घरां वठी वियो हुयो ऐं उहो ई उन सां राब्ते में हुयो। पोइ सॉफ्टवेयर जे ज़रिए ॾिठूं त उहे मोबाइल बि ॿई हुननि सां गॾु, ॿई हुआ बि गॾु। पोइ उनखे गिरफ़्तार कयो अथऊं, ऐं इन्वेस्टिगेशन में सबबु अञा ताईं साम्हूं न अची सघियो आहे, पर घोट खे शादीअ खां हिकु ॾींहुं पहिरीं, हिकु ॾींहुं छा मतिलबु राति पहिरीं सुबुह जो हुनजी मतिलबु ॼञ निकिरणी हुई,
उनजे घर में मेहंदी पई हले, मेहंदीअ सां उनजा हथ पिया सजाया वञनि ऐं उनखे दोस्त खणण वठण घरां वठी थो वञे ऐं उनखे क़तल थो करे। सो तव्हां ॻाल्हि कई पई त केतिरा ख़तरनाक थींदा आहिनि। सो कराची मतिलबु पढ़ियल लिखियल शहर में जेको मतिलबु पाकिस्तान जो नालो अचे त सभिनी खां पहिरियों कराची, सो उते इहा सूरत हाल आहे त पोइ इंटीरियर शहरनि में कहिड़ी थोरो ऐड कयां मां जी ज़रूरु। त एक्चुअली जेका अॼुकल्ह प्राइवेट चैनल्स आहिनि, जी हा, जेका मीडिया आहे, ऐं थोरो उन्हनि खे बि ॻाल्हाइणु चाहींदुसि त ज़रूरु छो न ॻाल्हाइजे। मतिलबु अॼुकल्ह आउं हालांकि ड्रामा टेलीविज़न ते घटि ॾिसंदो आहियां, पर कॾहिं कॾहिं फैमिली ॾिसणी आहे पई त आउं वरी पंहिंजे क्रिटिकल एंगल सां हुनखे इवेल्युएट कंदो आहियां। बिल्कुलु। ऐं जेका तव्हां स्टोरी ॿुधाई पे, मूंखे लॻो त हिकिड़ो ड्रामो आहे, उन ड्रामे में अहिड़े क़िस्म जी जो कोई 90% कोई सेम स्टोरी आहे। हाणे एक्चुअली थिए छा पियो, जेके प्राइवेट चैनल्स आहिनि उहे माण्हुनि जी इहा एजुकेशन पिया कनि। सही। उन में घणो करे जेके पुराणा ड्रामा हूंदा हुआ, जॾहिं PTV ते हलंदा हुआ, उन खां पोइ बि काफ़ी अरसो TV जेके ड्रामा प्रोड्यूस कया उहे प्रोडक्टिव हुआ, पॉज़िटिव हुआ, सही ॻाल्हि, को मैसेज हो, उनमें का फिलोसॉफिकल थॉट हुई। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। अॼुकल्ह ड्रामा माना इंडिया जी फिल्मुनि खां मुतासिर थी जेके प्राइवेट चैनल्स आहिनि उहे अहिड़े क़िस्म जा ड्रामा प्रोड्यूस पिया कनि जंहिंमें क्राइम ऐं मारधाड़, क़तल ऐं माण्हुनि खे अगवा करणु, माना 3-4 ड्रामा मूं ॾिठा आहिनि जिन में तक़रीबन माना ऑलमोस्ट कैरेक्टर साॻिया आहिनि ऐं स्टोरी मिलंदड़ जुलंदड़ आहे। ऐं आख़िर में जेकॾहिं नथो मिले त पोइ मोहबत में नाकामी कीअं छोकिरीअ खे धोखो ॾिजे, कीअं मतिलबु त हुन छोकिरीअ खे फासाइजे, एग्ज़ैक्टली नई कहाणी वाक़ई में असां ने ॾिठी। असांजे जेको हिकिड़ो त उहो क्लास आहे जेको ॻोठनि में रहे थो, ठीकु आहे, पर जेके शहरनि में छोकिरा रहनि था, पढ़ियल लिखियल छोकिरा आहिनि, जेके वेल ऑफ फैमिलीज़ जा ॿार आहिनि, जिन वटि तमामु घणो पैसो आहे, जिन वटि गाॾियूं आहिनि, बंगला आहिनि, मतिलबु वॉट नॉट, छा नाहे, उहे जॾहिं राति जो निकिरनि था त उहे कहिड़े क़िस्म जा क्राइम कनि था, कहिड़ियुनि शयुनि में इन्वॉल्व आहिनि। सो इहा मीडिया खे बि कंट्रोल करण जी ज़रूरत आहे। इन द सेंस जेके पाकिस्तान जी जेका थिंक टैंक आहे, आई डोंट नो त उहा छा पई करे, ही मुल्क हर एंगल खां तबाही जे पासे वञे पियो। असांजी जेका सोशल जेका असांजी डेवलपमेंट आहे उहा न पई थिए, ठीकु आहे, उन में जेका असांजी सोशल डिटेरियोरेशन थिए पई, हर एस्पेक्ट में असांजो फैमिली सिस्टम तबाह थी वियो आहे। असांजे फैमिली सिस्टम खे ड्रामनि जेके स्पेशली जेके प्राइवेट चैनल्स ते ड्रामा अचनि था, उन्हनि ड्रामनि जी रिफ्लेक्शन असांजे घरनि में आहे। सोसाइटी में अॼुकल्ह इहा शइ कॉमन थी वई आहे त माना ड्रामो ॿुधाए पियो त हिकिड़ी छोकिरी आहे जेका 4 माण्हुनि सां इश्क थी करे, हिकिड़ी छोकिरी आहे जेका माना हिकिड़े माण्हू सां जी शादी थिए पई, उनखे कुझु वक़्तु खां छॾे वरी ॿिए सां थी करे, वरी 3 सां थी करे, वरी शादी सां गॾोगॾु एक्स्ट्रा मैरिटल जेके हुननि जा आहिनि रिलेशन्स आहिनि उहे आहिनि। त हाणे माना असां कहिड़ी ॻाल्हि करियूं, सही ॻाल्हि आहे, सोसाइटी में माना कहिड़े कहिड़े इदारे जी ॻाल्हि करियूं, कहिड़े कहिड़े इंस्टीट्यूशन जी ॻाल्हि कयूं, फैमिली असांजी तबाह पई थिए, असांजी का नौजवाननि जी का डेवलपमेंट कोन पई थिए, एजुकेशन तबाह थी वई आहे, जॉब्स न आहिनि, इंडस्ट्रीज़ ख़तमु थी वियूं आहिनि। हीउ यकीन कयो त जेके माण्हू हिते ख़ामोश थिया निहारनि पिया, इहे सभु माण्हू उनखे भोगींदा सुभाणे। सही ॻाल्हि आहे। मुंहिंजी कंहिं दोस्त सां कुझु ॾींहं पहिरीं ॻाल्हि पई थी, उहो गवर्नमेंट में कंहिं ॾाढी इंपॉर्टेंट पोज़ीशन ते आहे, उन ॿुधायो त कोविड खां पोइ दुबई कीअं एमर्ज कयो। दुनिया सॼी कोलैप्स थी वई हुई, सही, दुबई बि कोलैप्स थी वई हुई। चई दुबई एमर्ज ईअं कयो त पाकिस्तान जी जेका बि करप्ट जेका हिते इकोनॉमी हुई, जेका करप्शन थी हुई, उहे सभु जा सभु पैसा दुबई में लॻा, दुबई जे रियल एस्टेट में लॻा, दुबई जी डेवलपमेंट में लॻा ऐं दुबई एमर्ज करे वियो। हींअर उहे माण्हू जॾहिं पाण में वेहनि था त वेही ॻाल्हाइनि था, यार हाणे ॻाल्हि ॿुधो, करप्शन त हाणे लीगल थी वई आहे, उन ते को माण्हू ॻाल्हाए कोन पियो, को सुवाल कोन पियो करे, इट्स लीगल, सही, पर हाणे हिकिड़ी रुॻी महिरबानी कयो त जेके पैसा तव्हां करप्शन में तव्हांखे मिलनि था उहे पाकिस्तान में लॻायो, त पाकिस्तान में का न का डेवलपमेंट त थिए। सही ॻाल्हि। तव्हां मूंखे ॿुधायो त हैदराबाद में कहिड़ी इंडस्ट्री आहे जेका नई लॻी आहे, जेके इंडस्ट्रीज़ हुयूं उहे बंदि पियूं थियनि आहिस्ता आहिस्ता, ठीकु आहे, चंद वञी बचियूं आहिनि। अचो नूरियाबाद, उते बि साॻी पोज़ीशन आहे, ठीकु आहे, तव्हां कराची अचो, नाज़िमाबाद, कराची, कोरंगी, जिते जिते बि इंडस्ट्रीज़ आहिनि उहे सभु आहिस्ता आहिस्ता तबाह पियूं थियनि। सेम पोज़ीशन पंजाब में आहे। हाणे पाकिस्तान इंडस्ट्री लिहाज़ खां बि पोइ ते पियो वञे,
ह्यूमन डेवलपमेंट जे लिहाज़ खां पोइ पियो वञे, सही ॻाल्हि आहे। यूथ असां वटि वधे पई, उनखे असां यूटिलाइज़ करे कोन पिया सघूं, स्किल असां वटि आहे कोन का। यूनिवर्सिटीज़ हिकिड़ा अहिड़ा माण्हू प्रोड्यूस पई करे जेके माण्हू किथे माना खपी कोन था सघनि, सही ॻाल्हि आहे। उहे किथे कंहिं बहितरीन जॉब में वञी कोन था सघनि, छो त उहो स्किल ई कोन्हे का। सही ॻाल्हि आहे। माइक्रोसॉफ्ट, सिलिकॉन वैली, ॿिया जेके बि इदारा आहिनि इंटरनेशनल, तव्हां वञो उन्हनि वटि इंडियन भरिया पिया आहिनि। बिल्कुलु हिकिड़ो इंडियन अचे थो, उहो 10 इंडियंस खे ॿियनि खे घुराए थो। सही ॻाल्हि आहे। असांजा माण्हू हिते वीचारा बेरोज़गार, बेयारो मददगार घुमनि पिया, फ़क़ति ऐं फ़क़ति गवर्नमेंट जॉब जे इंतज़ार में आहिनि। इहा गवर्नमेंट जॉब जो अलाए कॾहिं असां शहर मां निकिरंदासीं, पंहिंजो कारोबार कयो त गवर्नमेंट जॉब खां वधीक तव्हां नाज़रीन हिकु भेरो ॿीहर भलीकार सुबुह मेराण में, ऐं उमेद त तव्हां नाश्तो वग़ैरह इंजॉय कंदा हूंदा। असांखे बि चांहि मिली वई आहे। सो मां तव्हां सां शेयर पे कयुमि त जेको माण्हू असां मतिलबु हरू भरू सरकारी नौकिरियुनि जे पोयां लॻा पिया आहियूं ऐं इंतज़ारु पिया कयूं त असांजी सरकारी नौकिरी कॾहिं मिलंदी, ऐं असां इहो बि यकीन रखियो वेठा आहियूं त जेसिताईं हीअ असांजे ॻोठ जो वॾेरो आहे असां हुनजी ठीकु ठाक पटेवाली कंदासीं, हुनजी चापलूसी कंदासीं, पोइ वञी असांखे का पटेवाली मिलंदी, ऐं या वरी किथे चौकीदारी मिलंदी, ग्रेड 1 या 2 जी नौकिरी मिलंदी, माली थींदासीं, ऐं पोइ वरी असां सॼी उमिरि हुन वॾेरे जा हुन कमु भोतार जा असां ग़ुलाम हूंदासीं, छाकाणि हुननि असांखे नौकिरी ॾिनी आहे। नाज़रीन शहर मां निकिरो, असांजो हिकिड़ो दोस्त आहे ऐं फैमिली तमामु सुठा फैमिली टर्म्स आहिनि हुन सां, ऐं असां मतिलबु त असांखे मतिलबु सदाईं मोटिवेट कयो आहे। ॻोठु उलरा जागीर आहे ऐं हुन में रहंदा आहिनि सिकंदर भुट्टो साहिबु। चाचा सिकंदर असां हुनखे चवंदा आहियूं। त उहे रिटायर थिया त लेबर डिपार्टमेंट मां आया, घर आया, त मूं चयोमांनि त ॾियो ख़बर चाचा हाणे तव्हां छा कंदव रिटायरमेंट खां पोइ, मतिलबु उहे इंस्पेक्टर लेवल जा रिटायर थिया आहिनि, त मूंखे चयूं त मां दुकानु खोलींदुमि। चयो चलो ठीकु आहे। मुंहिंजो तव्हांखे रिटायरमेंट मां तव्हांखे घणा पैसा मिलंदा? सो चई त मूंखे कोई 30-35 लख रुपया मिलंदा। पोइ मां ईअं मतिलबु सफ़ा ईअं डिप्रेशन में हली वियुसि न। मूं चयो यार हिकिड़े माण्हू ज़िंदगीअ जा 40 साल या 42 साल हुन हिकिड़े इदारे खे ॾिना, उहा पघार हुनखे न मिली, मतिलबु विड़ी विड़ी हुननि इहो ग्रेड वरितो, पहिरीं जेको जूनियर थी हलिया पिए, इहो विड़ी विड़ी हुन मतिलबु त प्रमोशन ड्यू थियो, प्रमोशन न पियो ॾिनो वियो, ठीकु आहे, विड़ी विड़ी हुननि वरितो, उनखां पोइ अची रिटायर थिया। पघार एतिरी न हुजे, ज़रा फैमिली आहे, ॻोठनि में अची वञ, हुनजी पोस्टिंग केॾी महिल सखर, केॾी महिल घोटकी, केॾी महिल किथे, सॼी ज़िंदगी पोरीअ करण खां पोइ उनखे सिर्फ़ु 30 लख जो अमाउंट पियो मिले। मूं चयो यार इहे असां मतिलबु सरकारी नौकिरी जंहिंजे पोयां आहियूं असां कयूं पिया, ऐं उनखां पोइ हाणे हू माण्हू 61 सालनि जो आहे, उहो केॾांहुं वञे? ज़ाहिर ॿारनि जी शादी बि करणी आहे, धीअरुनि जी शादी करणी आहे, उनखां पोइ पंहिंजो घर बि न आहे। इहो मतिलबु गोल आहे त इहो दुकानु खोलींदुसि, हुन मां जेकी कमाई थींदी पोइ पंहिंजो घर वठंदुसि पिरियाले में। इहा मतिलबु सूरत हाल आहे। त असां मतिलबु सर इंतज़ारु पिया कयूं त असांखे सरकारी नौकिरी मिले। पोइ हीउ जेको मूंखे नतीजो आयो, तव्हां यकीन कयो मुंहिंजो त अरवा ई खजी वियो त मूंखे हाणे का सरकारी नौकिरी खपे। ऐं तव्हां ॿुधायां थी जेको गूगल जो CEO आहे सुंदर पिचाई, जी हा, सुंदर पिचाई हिकिड़ो इंटरव्यू में ॿुधायो त हुनजी रोज़ानो जेका एवरेज डेली सैलरी आहे उहा 1 करोड़ रुपया आहे। हाणे हुनजी का रॉकेट साइंस कोन पढ़ी आयो आहे, बिल्कुलु इंडिया मां कंहिं शहर मां सिंपल ग्रेजुएशन करे हुन IT जी फील्ड में आयो, ऐं उनखां पोइ हू हींअर गूगल दुनिया जो हिकिड़ो वॾे में वॾो नालो आहे, इदारो आहे, उनखे हेड पियो करे, उनजो CEO आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त असां वटि जेको माण्हू आहे उहो चए थो त आउं डिग्री वठां, डिग्री मथां डिग्री वठां। तव्हां जेकॾहिं इंटरव्यू हली कंदव मार्केट मां त तव्हांखे खोड़ सारा नौजवान मिलंदा जेके 3-3, 4-4 MA कयो वेठा आहिनि। सही ॻाल्हि आहे, मां बि 3 वारो ठीकु आहे। त हाणे ॾिसो ॻाल्हि इहा आहे त इन डबल ट्रिपल MA मां फ़ाइदो कहिड़ो? तव्हां हिकिड़ी फील्ड रखो ऐं हुन में तव्हांजी ठीकु आहे। हींअर दुनिया में जेके इंटरनेशनल इदारा आहिनि, सही, ख़ासि करे IT जा, उहे चवनि था बाबा डिग्री पंहिंजी घर रखी अचो, पेपर असांखे न खपे, तजुर्बो ॿुधायो, स्किल, सही, ही स्किल सेट घुरिजे थो। हाणे हींअर माइक्रोसॉफ्ट जो हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे जंहिंखे चवंदा पावर प्लेटफॉर्म, सही, ठीकु आहे। हाणे पावर प्लेटफॉर्म ते हींअर सॼी दुनिया जेका आहे उहा क्लाउड ते वई आहे हली। जेका बि इंफॉर्मेशन आहे उहा हाणे सर्वर्स में फिज़िकली किथे ज़मीन ते सेव न पई थिए, सही, उहा क्लाउड में सेव पई थिए। ओके, माना तव्हांखे फ्रीडम मिली वियो त उन शइ खे तव्हां किथां वञी को बि माण्हू वञी एक्सेस कंदो, जंहिंखे एक्सेस मिलंदी। फिज़िकली उन शइ जो हुजणु ज़रूरी न आहे, फिज़िकली शयूं क्रैश थी वेंदियूं आहिनि, ठीकु आहे।
हाणे उहो जेको पावर प्लेटफॉर्म आहे, उहो पावर प्लेटफॉर्म वारा चवनि था बाबा ही 4-5 टूल्स आहिनि, इन्हनि टूल्स में जेको माण्हू जंहिंखे स्किल आहे उहो असांखे अप्लाई करे, कंहिं सर्टिफिकेट जी का ज़रूरत कोन्हे का, कंहिं डिग्री जी का ज़रूरत कोन्हे का, असां तव्हां खां इहो न पुछंदासीं तव्हां पढ़ियल आहियो या कोन आहियो, सही ॻाल्हि आहे, तव्हांखे डॉलर्स में पे कंदा, डॉलर्स में सैलरी मिलंदी। हाणे सॼी दुनिया ऑटोमेशन जी तरफ़ वञे पई ऐं ऑटोमेशन बि उहा जेका लेटेस्ट टेक्नोलॉजीज़ आहिनि। असां जेके 96 में 97 में 2000 में जेके टेक्नोलॉजीज़ पढ़ियूं उहे सभु ऑब्सलीट थी वियूं आहिनि। सही, असां जेके टेक्नोलॉजीज़ 2020 ताईं पढ़ियूं उहे आहिस्ता आहिस्ता हाणे ऑब्सलीट थियनि पियूं। ओके, हाणे जेके नयूं टेक्नोलॉजीज़ आहिनि उन्हनि में असां पंहिंजे नौजवाननि खे इहा सलाह ॾियूं त बाबा महिरबानी करियो तव्हां IT जे तरफ़ अचो। IT हिकिड़ो वाहिद सोल्यूशन आहे। हाणे जीअं पाण ॻाल्हि कंदा आहियूं त भई सिंध जेका आहे उहा ॿिनि हिसनि में विरहायल आहे, हिकिड़ी कराची वारी सिंध, हिकिड़ी बक़ाया सिंध। कराची वारी सिंध में छा पियो थिए त गवर्नर हाउस में 10 लख माण्हुनि जी ट्रेनिंग पई थिए आर्टिफिशियल इंटेलिजेंस में, डेटा साइंस में, डेटा एनालिटिक्स में, न्यू टेक्नोलॉजीज़ में। उहे माण्हू जेके मैट्रिक पास आहिनि, इंटर पास आहिनि, उन्हनि खां टेस्ट वठी उन्हनि माण्हुनि खे फेज़िस में ट्रेन पियो कयो वञे। सही, हाणे ही केरु माण्हू आहिनि? ही उन सिंध जा उहे विजनरी माण्हू आहिनि, कराची जा उहे विजनरी माण्हू आहिनि जेके ख़ामोशी सां पंहिंजी क़ौम खे अॻिते वठियो पिया वञनि। ज़बरदस्त, ख़ामोशी सां। तव्हां असांखे ख़बर ई न आहे, असांजे चङे भले माण्हू खे ख़बर न आहे त गवर्नर हाउस कराची में गुज़िरियल 3 सालनि खां हिकिड़ो प्रोग्राम हले पियो आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी ट्रेनिंग जो, सही, जंहिंमें आरिफ अलवी उहो स्टेक होल्डर आहे, प्रीवियस गवर्नर जेको उहो स्टेक होल्डर आहे, कराची जा जेके ॿिया उहे माण्हू जेके अमेरिका मां रिटर्न थिया आहिनि, उन्हनि जी हिकिड़ो उन्हनि थिंक टैंक ठाहियो आहे त असांखे पंहिंजी क़ौम खे, माना उहा क़ौम जेका कराची में थी रहे, उहा सिंध जेका कराची वारी सिंध आहे, इन खे दुनिया जे ॿियनि इदारनि सां कीअं कनेक्ट करिणो आहे, पंहिंजे माण्हू खे कीअं कैपेबल करिणो आहे। हाणे जेको इहो माण्हू हुते ट्रेन पियो थिए, इहो माण्हू घटि में घटि 10 लख रुपया पर मंथ अर्न कंदो। ज़बरदस्त। एट कॉन्ट्ररी कंहिंजो मतिलबु त नौकर बि न हूंदो, न कंहिंजो मोहताज हूंदो, पंहिंजो आर्टिफिशियल इंटेलिजेंस से फ्रीलांस वेही कमु कंदो। एग्ज़ैक्टली, माना हू ब्लॉक चेन ते जो कमु था सेखारनि, सही, आर्टिफिशियल इंटेलिजेंस सेखारनि था, डेटा साइंस, मेटावर्स, माना जेके बि न्यू टेक्नोलॉजीज़ आहिनि हू ख़ामोशी सां पंहिंजे माण्हुनि खे, माना उहे जेके कराची जे स्लम एरियाज़ जा माण्हू आहिनि, जेके लेफ्ट ओवर माण्हू आहिनि, जेके रहिजी वियल माण्हू आहिनि, उन्हनि माण्हुनि खे हू वठी उते ट्रेन पिया कनि। ऑन द कॉन्ट्ररी असीं छा पिया कयूं, असांजो माण्हू छा पियो करे, असांजो साइंस एंड टेक्नोलॉजी जो जेको मिनिस्टर आहे मीर जेको तैमूर टालपुर हो, ठीकु आहे, उनखां पुछो त उनखे पाण खे छा पियो अचे, उन पंहिंजी मिनिस्ट्री में छा कयो आहे। उन्हनि जी मिनिस्ट्री ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी पंहिंजी वेबसाइट प्रॉपरली फंक्शनल न आहे। सही ॻाल्हि आहे, सिंध जे त कंहिं बि खाते जी ठीकु आहे। हाणे माना जेका बाक़ी सिंध आहे, उन बाक़ी सिंध में जिन खे असीं वोट कयूं था, जी हा, उहे माण्हू असांखे छा पिया सर्व कनि उहो असीं ॾिसूं पिया। ऐं अॻूणे गवर्नर जी तव्हां ॻाल्हि कई, इमरान इस्माइल मतिलबु त इंटर पास, ऐं उन खां पोइ गवर्नर हाउस खोले हलियो वियो। माण्हुनि जा विजन आहिनि, असल में क़ौमुनि खे उहे विजनरी माण्हू जेके आहिनि उहे अॻिते वठी वेंदा आहिनि। सही ॻाल्हि आहे, असांजा जेके माण्हू आहिनि उहे न पाण पढ़िया आहिनि, ठीकु आहे, न पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो, न को पंहिंजे ॿारनि खे। एग्ज़ैक्टली, हिते माना हिकिड़ो पॉलिटिक्स में बि जागीरदारी सिस्टम आहे, ठीकु आहे, एजुकेशन में नाले जे लाइ थिए छा थो त उन्हनि वटि पैसा जाम आहिनि, उहे करप्शन करे पंहिंजे ॿारनि खे दुनिया जे वॾनि इंस्टीट्यूशन्स में सेल्फ फाइनेंस ते एडमिशन वठी ॾियनि था। उहे माण्हू ॿाहिरी मुल्कनि मां, अमेरिका मां, बर्तानिया मां, जर्मनी मां, फ्रांस मां, इटली मां, मुख़्तलिफ़ मुल्कनि मां बेस्ट कॉलेजिस मां, बेस्ट यूनिवर्सिटीज़ मां डिग्री वठी अचनि था। इन ॻाल्हि में तव्हांखे एड कयां, कुझु ॾींहं पहिरीं हिकिड़ी रिपोर्ट साम्हूं आई हुई त हीउ जेको स्कॉलरशिप जेको प्रोग्राम आहे, जेको ग़रीबनि जो आहे, असां ग़रीबनि जे माण्हुनि जो आहे, त बाबा जेके माण्हू पढ़ी नथा सघनि, तालीम जो ख़र्चु नथा खणी सघनि, उन्हनि खे गवर्नमेंट सपोर्ट कंदी, उन्हनि खे न रुगो मुल्क जे यूनिवर्सिटियुनि में जेके इदारा आहिनि, ॻरा इदारा आहिनि, उन्हनि में दाख़िला ॾियाराईंदी, पर परॾेह में बि जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि, मलायशिया में, लंडन में, जिते बि, त उहो ख़र्चु गवर्नमेंट खणंदी।
जेका रिपोर्ट आई आहे त ही जेके बि असांजा मिनिस्टर हुआ न उन्हनि जा ॿार हुआ गुज़िरियल मतिलबु त 15 सालनि खां वठी कंहिं बि हिकिड़े कोलीअ जो ॿारु कंहिं मतिलबु हिकिड़े कंहिं लोहार जो ॿारु को जेकबाबाद में को घोटकी में माण्हू वेठो हुजे को खेरपुर जो माण्हू हुजे उनखे मेरिट ते कंहिंखे बि उन्हनि न ॿारड़ीअ खे न ॿार खे उन्हनि जेको आहे स्कॉलरशिप ॾिनी आहे परॾेह वारियूं जेके बि स्कॉलरशिप्स आहिनि उहे सभु तव्हांजे CM जा माइट तव्हांजे जेको चूंडियल नुमाइंदो आहे उनजा माइट ऐं उनजा ॿार हुआ। हा बिल्कुलु ई तक़रीबन ईअं तमामु रेयर को माना नाले मातर के अहिड़ा माण्हू हूंदा जिन खे इहे स्कॉलरशिप्स मिलियूं हूंदियूं अदरवाइज़ उते बि उन्हनि जा माण्हू विहारियल आहिनि जी हा ऐं उन्हनि जा माण्हू ठपे लॻल माण्हू आहिनि ऐं उन्हनि जे लाइ कमु कनि था सो इहा वाक़ई ॾाढी पैथेटिक सिचुएशन आहे। सही ॻाल्हि आहे। अचूं त पाण साइंस ते त अॼु जो जेको माण्हू आहे उहो ग्लोबल साइंस सां केतिरो अटैच आहे असां किथे बीठल आहियूं जेकी सॼी दुनिया साइंस 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 ऐं असां ॾिसूं था त साइंस आहे छा वॉट इज़ द मीनिंग ऑफ साइंस में असां अञा फाथा पिया आहियूं त इहा आहे छा अञा सम्झी न सघियूं माण्हू त अञा अलाए किथे वञी पहुता आहिनि। डॉक्टर उदबाई चयो जी हा त साइंस वॾो नालो आहे पाकिस्तान में बल्कि इंटरनेशनली वॾो नालो आहे। परवेज़ उदबाई हिकिड़ो भेरो उनखे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जी उन कमेटी में रखियुनि त तव्हां असांजा बुक्स रिव्यू कयो जेके असां बुक्स लिखिया आहिनि हुन किताब ॾिसी चई भाई इनको जला दो इनको फाड़ दो इन किताबों की कोई ज़रूरत नहीं है ये जो आपने लिखा है इससे बेहतर है कि सिंगापुर के मलेशिया के किसी और कंट्री के किताब को आप यहाँ एडॉप्ट करो। तव्हां कयो छा आहे हिन में ही तव्हांजो साइंस जो किताब अधु त इस्लामियात सां भरियो पियो आहे भई इस्लामियात तव्हां इस्लामियात जी किताब में पढ़ायो न। सही ॻाल्हि आहे। मुस्लमान साइंसदान ठीकु आहे मञूं था पर ॻाल्हि इहा आहे त तव्हां जेके साइंटिफिक आइडियाज़ आहिनि जी हा साइंटिफिक थियोरीज़ आहिनि उहे तव्हां हिन में इंक्लूड कयो नयूं इन्वेंशन्स उन्हनि जे बारे में लिखो ऐं अॼुकल्ह जेका एक्टिविटी बेस्ड साइंस पढ़ाई वञे पई हींअर नओं कॉन्सेप्ट काफ़ी अरसे खां हले पियो स्टेम जे नाले सां साइंस टेक्नोलॉजी इंजीनियरिंग एंड मैथमेटिक्स। हाणे उन कॉन्सेप्ट जे थ्रू एक्टिविटी बेस्ड टीचिंग थिए पई एक्टिविटी बेस्ड ॿारनि खे कमु पियो करायो वञे सॼी दुनिया में। असां वटि अञा जेको किताब ई असां एक्टिविटी तॾहिं कराईंदासीं न किताब हुजे न। सही ॻाल्हि आहे। साल गुज़री वञे थो तव्हां कंहिं बि स्कूल खे रैंडमली विज़िट कयो त उते ॿारनि खे जेके गवर्नमेंट चए थी असां फ्री किताब था ॾियूं उहे किताब पहुचनि कोन था। हाणे जंहिं ॿार खे किताब ई न मिलंदो पहिरीं त कंटेंट छा आहे उन ते पाण हिकिड़ो तवील बहस आहे उन ते कोन था ॻाल्हायूं पर घटि में घटि जेको किताब स्कूल में रीच त थिए। सही ॻाल्हि उहो किताब ॿार खे कोन थो मिले त साइंस किथां पढ़ाईंदासीं टेक्नोलॉजी किथां पढ़ाईंदासीं मैथमेटिकल कॉन्सेप्ट किथां पढ़ाईंदासीं इंजीनियरिंग कॉन्सेप्ट किथां पढ़ाईंदासीं इहो ईअं साल गुज़री थो वञे किताब कोन थो मिले वरी ॿार नए साल में दाख़िल थी थो वञे। इहो असां माना ईअं एडॉकिज़म ते जीअं क़ौम हले पई तीअं क़ौम जा इदारा बि ईअं हलनि पिया एजुकेशन उन्हनि मां हिकु ई आहे। सही जतो साहिबु तव्हां सां ॻाल्हाइण जो सिलसिलो जारी आहे ऐं तव्हां तमामु ख़ूबसूरत शयुनि खे हक़ीक़त ते जेको ॻाल्हायो पिया तमामु घणो पसंदि आहे मूंखे हक़ीक़त ते ई मां पाण हक़ीक़त ते ई हलंदो आहियां। नाज़रीन किॾांहुं बि न वञो असां हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वापसि अचूं नंढड़ी साई आहे सो ॾिसंदा रहो सुबुह मेरान। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर भली कार सुबुह मेरान में ऐं पंहिंजो अलाए छो अॼु ब्रेक तमामु घणा जल्दी पिया अचनि सो जीअं असां ब्रेक ते वियासीं त मूं मुर्तज़ा मजबूर साहिबु अचुमि चयो साईं महिरबानी करे ब्रेक अॼु असां खां वठो ई न ऐं या त असांखे टाइम थोरो अञा वधाए ॾियो त असां तव्हां ब्रेक इंजॉय पियो कयो असां जेको आहे हुन में लॻा पियासीं न न न मूंखे ब्रेक मूंखां न वठो। सो अॼु जेका बुरी ख़बर आहे उहा इहा आहे ज़ाहिर आहे हर माण्हू रोज़गार करे थो ऐं असां सवेल सरकारी नौकिरी ते बि ॻाल्हाए आयासीं। बुरी ख़बर इहा आहे त हिन साल पघारूं ऐं पेंशन न वधंदी ऐं IMF ज़ाहिर आहे 2 ॾींहं पहिरीं असां तव्हांखे ॿुधायोसीं जुमे ते त असांखे 70 अरब रुपयनि जो कर्ज़ जो जेको आहे उहा किस्त ॾिनी अथऊं कर्ज़ जी किस्त जॾहिं मिली आहे त उन IMF 13 नवां मुतालबा रखिया। 13 नवनि मुतालबनि में इहो हुयो त पघारूं ऐं पेंशन में वाधि न थींदी छाकाणि IMF जो मुआदो इहो आहे त हिन मुल्क मां सब्सिडी ख़तमु कई वई आहे न त सब्सिडी हाणे तव्हांखे कंहिं बि शइ ते न मिलंदी। सो हाणे जेको 13 मुतालबा जेके नवां पेश थिया आहिनि उनमें पघारूं ऐं पेंशन में वाधि न थींदी ऐं पाण वारा सियासतदान चवनि पिया त असां पघार तव्हांखे डबल करे ॾींदासीं रुॻो मूंखे इक़्तिदार में अचण जो तव्हांखे असां 300 घर ठाहे ॾींदासीं ऐं 300 यूनिट बिजली फ्री ॾींदासीं। त IMF जे नए मुआदे में इहो आहे त गैस अञा महांगो थींदो बिजली अञा महांगी थींदी। फेबरवरी में बिजली हीअं जनवरी में हुननि 5 रुपया वधाई हुई बिजली सो फेबरवरी में गैस अञा जेको आहे 5-10 रुपया अञा वधाईंदा
ऐं तरक़ियाती जेका बजट आहे, जेका हिन मुल्क में रोड ठहिणा आहिनि, बिल्डिंगूं ठहिणियूं आहिनि, उहा तरक़ियाती बजट में 61 अरब रुपयनि जी जेका बजट आहे उहा कट थी वेंदी। उहा 61 अरब रुपया हिन मुल्क ते ख़र्च न थींदा, उहे IMF जे कर्ज़ में लहंदा। इन ते ज़रूरु सोचिजो ऐं उनखां पोइ तव्हां वोट ॾियण महिल इहा ॻाल्हि ज़रूरु ज़हन में रखिजो। ॻाल्हाइणो तमामु घणो आहे पर वक़्तु असां वटि थोरो घटि आहे। अहिड़ी रीति मां तव्हांखे हिकिड़ी ख़बर ॿी ॾियां त फेडरल पब्लिक सर्विस कमीशन मां हिकिड़ी कल्ह ख़बर आई त उन में उन्हनि छा कयो, जो हूअं त असां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा कारनामा कंहिंखां लिकियल कोन्हनि, के हर माण्हूअ जे हर बचे खे उहे ख़बर आहिनि त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा कहिड़ा अनोखा कारनामा आहिनि, ऐं असां प्रोग्राम जे शुरू में बि ॿुधायोसीं। पर फेडरल पब्लिक सर्विस कमीशन में कल्ह ईअं थियो आहे जो हिकिड़े उम्मीदवार पेपर ॾिना, उहो जेकॾहिं सुठो या पेपर थियल आहे त उहे पेपर खणी ॿिए जे उम्मीदवार जे नाले ते उन्हनि हणी छॾिया। ईअं 2 पेपरनि में हुननि घपलो कयो ऐं सीक्रेसी ब्रांच जो जेको अमलो हो उहो उन में मुलविस हुयो। उनजो जेको असिस्टेंट डायरेक्टर हो नदीम, उहो उन में मुलविस नज़र आयो। उहो ईअं ॻाल्हि ईअं पार्टी त जंहिंमहिल हुन नौजवान चयो त मां श्योर आहियां मुंहिंजा पेपर ॾाढा सुठा थियनि था, मूंखे फेल कीअं कयो आहे। पोइ हुन ज़ाहिरा पंहिंजे फोरम ते वियो, हुन कंप्लेन कई, उनखां पोइ हुन चयो हूंदो त मां कोर्ट में वञा थो, मामिलो कोर्ट में वियो पिए त पोइ हुननि दरख़्वास्त ते गौर कयो, ॾिठूं जंहिंमहिल जांच कयूं त उन नौजवान जा वाक़ई पेपर जेको आहे उनजा सही थियल हुआ, जेके छोकिरा फेल हुआ उन्हनि जे नाले ते उहे 2 नौजवाननि जा पेपर उन ते करे छॾिया। असिस्टेंट डायरेक्टर सीक्रेसी ब्रांच फेडरल पब्लिक सर्विस कमीशन उहो नदीम कल्ह गिरफ़्तार थियो आहे, उन ते FIR दाख़िल कई वई आहे। उन ॿुधायो त मूं सिर्फ़ु 10 लख रुपयनि में इहो कमु कयुमि। 10 लख रिश्वत वठी हुन 2 नौजवाननि जा पेपर हिकिड़े पासे खणी ॿिए पासे रखिया। ऐं मतिलबु त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में त मुंहिंजे ख़्याल में 10 लखनि में त को बि ग्रेड पास न थींदो आहे, जेकॾहिं माण्हू पैसा आहे त ग़लति। पर मां हिन दोस्तनि खे चयुमि त मुर्तज़ा मजबूर खे त साईं 10 लखनि में जेको आहे न सौदो कयो आहे, इहो सौदो त हिकिड़ो त नसुल ऐं ज़मीर जो कयो, शर्म अचणु घुरिजे। पर 10 लखनि में हुन सॼो कयो, गिरफ़्तार थियो आहे। उन सां गॾु 2 जेके असिस्टेंट ॿिया हुआ उन अमलो उहे बि गिरफ़्तार थियो। ऐं जिन नौजवाननि इहो सोर्स हणाई 10 लख रुपया ॾिना, 2 ॼणनि उन्हनि जा नाला आहिनि हालार ऐं अहमद, उन्हनि खे बि गिरफ़्तार कयो आहे। त इहा सुठी ख़बर त उनखे गिरफ़्तार कयो वियो। पर फेडरल पब्लिक सर्विस कमीशन ते इहा जेकॾहिं ख़बर आई आहे त उनजे दामन ते दाग़ तमामु वॾो इहो आयो आहे। अहिड़ी रीति टेक्नोलॉजी जी ख़बरूं छा करियूं, मां तव्हांखे जल्दी ॿुधाईंदो वञा। साइंस में तमामु घणी कचहरी करणी आहे। ट्विटर जे मथां हलायो था त ट्विटर ते सिर्फ़ु पाण पोस्टूं कंदासीं। हाणे ट्विटर जेको एक्स हींअर जेको हुनजो नओं नालो आहे हुन में ईअं आहे त ऑडियो ऐं वीडियो कॉल बि हुन में मुतारिफ़ कराई वई आहे। सो उहो सिर्फ़ु कॉल उहो करे सघंदो, मतिलबु कॉल सभु वसूल करे सघंदा, पर जेको कॉल कंदो उहो जेसिताईं पैसा न ॾींदो, हुनजी सब्सक्रिप्शन न कंदो तेसिताईं उहो कॉल करे न सघंदो। बाक़ी तव्हां सभु उहो कॉल ऐं ऑडियो वीडियो कॉल ऑडियो कॉल रिसीव करे सघो था। ऐं परेशान हुआ तव्हां त इंटरनेट जेको आहे उहो बंदि हुयो, छंछरु ॾींहुं 3 कलाक बंदि हुयो। सो हाणे उहो चयो अथऊं त उहो PTA मतिलबु बयानु ॾिनो राति त उहो कंहिं सबब जे करे बंदि कोन हो, को पार्टी हो, को जलसो कोन हो, का मीटिंग कोन हुई, इन करे बंदि हुयो। टेक्निकल फॉल्ट अची वियो। सो टेक्निकल फॉल्ट कहिड़ो आहे उहो तव्हां सभु सम्झी सघो था। इंस्टाग्राम हिकिड़ी सुठी शइ कई आहे। इंस्टाग्राम छा कयो आहे जो हाणे जेके बि अंडर 18 आहिनि, मतिलबु 18 सालनि खां नंढी उमिरि वारा जेके ॿार आहिनि ज़ाहिर उहे नीगरनि जे हुन में ईंदा आहिनि। सो 18 सालनि खां नंढी उमिरि वारो जेको ॿार राति जो इंस्टाग्राम हलाईंदो, हुननि ॾिठो आहे त इंस्टाग्राम ते रीलिंग तमामु वधी वई आहे। उते सभु कुझु इंस्टाग्राम ते अॼुकल्ह हर कंहिंजो लाड़ो उते आहे ऐं पोस्टूं वग़ैरह। त राति जो 10 बजे खां पोइ जेको बि 18 सालनि खां नंढी उमिरि वारो नौजवान इंस्टाग्राम हलाईंदो उनखे बार बार नोटिस ईंदो त वञी आरामु कयो, सुबुह जो स्कूल वञो, पंहिंजी सिहत खे ॾिसो। इंस्टाग्राम हुनखे एक्सेस न ॾींदो ऐं माण्हू बेज़ार थी वियो इंस्टाग्राम बंदि कंदो। सो इहो तमामु वॾो कमु आहे जो सॼी राति नौजवान वेठा आहिनि इंस्टाग्राम ते, सोशल मीडिया ते सॼी राति वेही मोबाइलनि ते ॻाल्हाइनि था। त ईअं जेकॾहिं मां त चवां थो राति जो जेको आहे न 12 बजे खां पोइ इहे सुम्हूं बि बंदि करे छॾियो ऐं जेको आहे नेटवर्क बंदि करे छॾियो। सिर्फ़ु जेके वालदेन आहिनि उन्हनि ॾे का एक्सेस हुजे, अहिड़ी का टेक्नोलॉजी सिमनि में बि अचणु घुरिजे। कीअं जतोई साहिबु? बिल्कुलु। सो इहे शयूं आहिनि। उनखां अलावा व्हाट्सएप बि हिकिड़ी टेक्नोलॉजी आंदी आहे। ॾिसो न इंस्टाग्राम व्हाट्सएप सभिनी हिकिड़ी नयूं शयूं नवां आणंदियूं आहिनि। व्हाट्सएप ते जेको तव्हां चैनल्स उन्हनि आंदो सेप्टेंबर में त सॼी दुनिया में चैनल्स हूंदा ऐं तव्हां उहे चैनल्स रील्स करे सघंदा। पाकिस्तान में उहा टेक्नोलॉजी उन्हनि मुतारिफ़ न कराई, मतिलबु उन्हनि एक्सेस बि अञा कोन ॾिनी। उहा एक्सेस हाणे मुकमल तौरु पाकिस्तान खे मिली वई आहे व्हाट्सएप में। तव्हां उहे चैनल न रुगो तव्हां ॾिसी सघो था, चाहे उहे TV चैनल हुजनि, के माण्हू जा चैनल हुजनि, पर तव्हां उनखे मैसेज बि करे सघो था, उन सां तव्हां ॻाल्हाए बि सघो था। इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि थी आहे त तव्हां मतिलबु उनखे फीडबैक ॾेई सघो था या तव्हां उनखां का शइ पुछी सघो था। त व्हाट्सएप में इहा हिकिड़ी नवां शइ आई आहे। ऐं ॿियो तव्हां सभिनी 2 ॾींहंनि ताईं हिकिड़ी शादी इंजॉय कई हूंदी। उहा शादी ईअं हुई त शोएब मलिक जेको आहे सानिया मिर्ज़ा सां अलहदगी अख़्तियार करे सना जावेद सां शादी कई। शोएब मलिक जी बि इहा ॿी शादी हुई, सना जावेद बि उमेर जयसवाल सां हुनजो निकाह थियल हुयो ऐं सना उनजी बि जेको आहे जावेद जी बि इहा ॿी शादी हुई। सो शादी टुटणु ठहणु उनजो पंहिंजो मसइलो हो, पर जंहिं तरीक़े सां पाकिस्तान हिन शादीअ जी ऐं शादी टुटण जी जेका मालिकी कई उनखे 2 हथनि सां सलाम आहे। जेको अञा ताईं अॼु बि मां सुबुह ॾिसां पियो त फेसबुक ते शोएब मलिक ऐं सानिया मिर्ज़ा जा फ़ोटू पिया हलिया।
सो ज़ाहिर आहे ज़ाती ज़िंदगी आहे, हू बि असां वांगुरु माण्हू आहिनि, उन्हनि जी ज़ाती ज़िंदगी केरु माण्हू कंहिंजो तजुर्बो न करे, पर जेके मीम्स ठाहियो था ऐं जेके कनि था नौजवान, ॾाढी तकलीफ़ ॾींदड़ ॻाल्हि आहे, ॾाढी तकलीफ़ ॾींदड़ ॻाल्हि आहे। सो ख़बरूं खोड़ आहिनि, खोड़, पर हाणे अच्छा ॿी जेका वॾी ख़बर आहे मूंखां मिस पई थिए, KPK में तमामु वॾो मसइलो पैदा थी वियो आहे, उते दवाऊं कोन्हनि खे, समूरनि सरकारी हॉस्पिटल्स में दवाउनि जी तमामु घणी खोट पैदा थी वई आहे, उन्हनि खे बजट जारी न थियो, त इन करे सरकारी हॉस्पिटल में दवाऊं न अची सघियूं। दवाऊं सिर्फ़ु आम बुखार ऐं ज़ुकाम जूं न, ICU जूं दवाऊं बि कोन्हनि खे हुते KPK में। कल्ह तमामु वॾियूं रड़ियूं थियूं आहिनि, अॼु सुबुह जो बि जेको आहे सोशल मीडिया ते जेके KPK मां असांजा दोस्त आहिनि उहे कनि पिया, हिते स्टूडियोज़ में बि कॉल अचनि पियूं, त हुते जेको आहे वॾो मसइलो थी वियो आहे KPK में। ऐं हाणे उतां जी हुकूमत चवे थी, जेका निगरान हुकूमत आहे उहा चवे थी त उनखे लिखियो वियो आहे त असांखे 9 अरब रुपया ॾियो त असां हॉस्पिटल में दवाऊं पूरियूं कयूं, माण्हू मरीज़ मरनि पिया, ICU में दवाऊं कोन्हनि खे, हॉस्पिटल्स में मतिलबु इंजेक्शन बि कोन्हे का जेको मरीज़ अचे थो उनखे ॾेई सघनि। सो KPK में दवाउनि जी तमामु घणी खोट थी वई। ईअं हूंदो आहे त जेकॾहिं सरकारी हॉस्पिटल में दवाऊं न आहिनि त तव्हां प्राइवेट हॉस्पिटल हलिया वञो, पर उते इहो ऑप्शन बि हाणे ॾींहों ॾींहुं मतिलबु सूरत हाल ख़राबु थींदी पई वञे, त दवाऊं हूंदियूं त प्राइवेट वारा भणी सघंदा, त मेडिकल स्टोर्स ते बि दवाउनि जी तमामु घणी खोट पैदा थी वई आहे। जेकॾहिं दोस्त हितां KPK सफ़र कनि पिया ऐं वञनि पिया त तव्हां महिरबानी करे हितां ईअं चैरिटीज़ खे, मेडिकल स्टोर्स खे तव्हां दवाऊं ॾेई छॾियो, इहा बि हिकु ज़िंदगी जेकॾहिं तव्हां बचायो था त सॼे आलम खे बचायो था, सॼी इंसानियत खे बचायो था। त वसंदी वारनि खे अपील आहे त इहो ज़ाहिर हालतूं इहे पैदा थी वेंदियूं आहिनि, जेका गवर्नेंस हूंदी आहे सॼी उनजी नाअहली हूंदी आहे, त उहे शयूं पहिरियों करणु घुरिजनि। ऐं दवाउनि जूं कंपनियूं, उन्हनि खे दवाऊं बि हॉस्पिटल्स खे नथियूं ॾियनि, चवनि था त तव्हांजा 2.67 मतिलबु 2 अरब 67 लख रुपया तव्हांजा रहतूं आहिनि, त उहे बि ॾियो ऐं नईं दवाउनि जा 9 अरब रुपया बि ॾियो। त इहो जेको आहे उते वॾो मसइलो पैदा थी वियो आहे दवाउनि KPK में। सो अचूं था पाण साईं दानिश जतोई साहिब। दानिश साहिबु, IT ते मां चाहियां थो त तव्हां IT ते हींअर जेको कमु कयो पिया, ख़ासि करे मेरठ यूनिवर्सिटी में तव्हां हिकिड़ो सॉफ्टवेयर हाउस ठाहियो आहे, उते कहिड़ा कोर्सिस थियनि पिया ऐं आम माण्हू IT सां कीअं अटैच थिए, जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि ऐं नौजवान आहिनि। IT जा कोर्सिस असां नंढे हूंदे बसि इहे सेंटरनि जा ॿुधा त बाबा अचो IT जो कोर्स, IT जो कोर्स में तव्हांखे वर्ड ते कंपोज़िंग ते विहारे छॾींदा, बाक़ी ॿियो कुझु बि कोन हूंदो। त IT सां असां कीअं कनेक्ट थियूं? हींअर IT काफ़ी एडवांस थी वई आहे। जी हा, जीअं तव्हां सां मूं शेयर कयो त असां हींअर हिकु स्टेप एडवांस अची, जी हा, ऐं यूनिवर्सिटी जा जेके ग्रेजुएट्स आहिनि, जी हा, मेरठ यूनिवर्सिटी जा जेके ग्रेजुएट आहिनि, मेरठ आहे, सिंध यूनिवर्सिटी आहे, या ॿियूं यूनिवर्सिटीज़ जी, जेके अच्छा बि मतलब आहिनि, सभिनी खे तव्हां गॾु मिलायो सभिनी आहे? जा जेके बि, ओके माना इट्स ओपन फॉर ऑल। ओके, ठीकु मूं आहे, इहो सम्झमि त सिर्फ़ु मेरठ वारनि जे लाइ आहे। सभिनी ओपन फॉर ऑल आहे। जी हा, जामशोरो में सॉफ्टवेयर टेक्नोलॉजी पार्क खोलियो आहे, ठीकु आहे, फेडरल गवर्नमेंट मिनिस्ट्री ऑफ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी। ठीकु आहे, उन्हनि हिकिड़ो उन्हनि जो प्रोग्राम आहे पाकिस्तान सॉफ्टवेयर एक्सपोर्ट बोर्ड जे थ्रू, जी हा, तक़रीबन डिवीज़न लेवल ते हू सॉफ्टवेयर टेक्नोलॉजी पार्क्स खोलनि पिया, ठीकु आहे, जिते मुख़्तलिफ़ कंपनीज़ खे हू अपॉर्चुनिटी ॾियनि था त तव्हां अचो ऐं जेके अनएम्प्लॉइड यूथ आहे जी हा, उन्हनि खे तव्हां इंटर्नशिप करायो लेटेस्ट टेक्नोलॉजीज़ में, जी हा, त जीअं उहे मार्केट में वैलिड थी सघनि, मार्केट में वञी पंहिंजो कमु जेको आहे जी हा, न्यू टेक्नोलॉजीज़ में ॻोल्हे सघनि। त ओके। हाणे असां उते जामशोर में जेको सॉफ्टवेयर टेक्नोलॉजी उते पार्क आहे, कहिड़ा कहिड़ा टेक्नोलॉजी जा कोर्सिस थियनि पिया, घणा कोर्सिस आहिनि, उहो बि असांजे नाज़रीन खे ॿुधायो। असां वटि जेके तक़रीबन जेके फील्ड्स आहिनि, जी हा, हिकिड़ो त ऐप डेवलपमेंट आहे, उनजी तमामु घणी डिमांड आहे, सही, वेब डेवलपमेंट एंड डिज़ाइनिंग आहे, उनजी डिमांड आहे, फ्रीलांसिंग ते जेको कमु थिए थो, फाइवर ते, अपवर्क ते, डिफरेंट जेके ॿियूं फाइवर पंहिंजो फ्रीलांसिंग साइट्स आहिनि, उहो असां नौजवाननि खे उन में ट्रेन कयूं था। उनखां अलावा जेको माइक्रोसॉफ्ट जो प्लेटफॉर्म आहे, पावर प्लेटफॉर्म, उन ते जेके मुख़्तलिफ़ पावर एप्स आहिनि, पावर पेजिस आहिनि, ऐं उनखां अलावा ॿियूं जेके टेक्नोलॉजीज़ आहिनि उन्हनि में असां उन्हनि खे विहारे उते कमु करायूं था। बेसिकली असां उनखे ट्रेनिंग नथा ॾियूं, असां उन्हनि खे स्टेट ऑफ द आर्ट जेके मार्केट जा प्रोजेक्ट्स आहिनि जी हा, उहे उन्हनि खे करायूं था। मुख़्तलिफ़ कंपनीज़ सां असां ॻाल्हायूं था, उन्हनि खां उहे प्रोजेक्ट वठी हुननि खे हैंड्स ऑन उन्हनि प्रोजेक्ट्स ते प्रैक्टिस करायूं था, त जीअं उहे ॿार सुभाणे पंहिंजी CV में हिकिड़ो मैंशन करे सघनि त असां फलाणे प्रोजेक्ट ते कमु कयो आहे, उनजी हीअ लिंक आहे, तव्हां ॾिसी सघो अच्छा, था। इहे तरीक़ेकार छा आहे, कीअं माण्हू दाख़िला वठी सघे थो हुन में, ऐं फ्रेश तव्हां चओ था सिर्फ़ु फ्रेश हुजे या 2-3 साल रखी हुजे? असांजी प्रायोरिटी त जेके फ्रेश निकिरनि था उन्हनि खे ई आहे। ठीकु आहे, इहो तमामु सिंपल आहे त पाकिस्तान सॉफ्टवेयर एक्सपोर्ट बोर्ड वारनि जी जेका साइट आहे वेबसाइट उन ते इंटर्नशिप जे लाइ उहे अप्लाई कनि। सही, ठीकु आहे, इंटर्नशिप ते अप्लाई करण खां पोइ जॾहिं उहा हिकिड़ी बैच सिलेक्ट थींदी, उते जेके बि कंपनीज़ आहिनि, मुख़्तलिफ़ कंपनीज़ में
टीह माण्हुनि जी बैच आहे उहा सिलेक्ट थी उनखे मोकिलीनि था ऐं उन्हनि खे तक़रीबन 30,000 स्टाइपेंड में मिले थो। जेके नौजवान उते अचनि था उहा इंटर्नशिप कनि था उन में उन्हनि खे स्टाइपेंड में मिले थो ऐं प्लस में उन्हनि खे जेके न्यू टेक्नोलॉजीज़ आहिनि उन में उन कमु करायो वञे थो। 30,000 माहवार। अच्छा, इहो आहे घणनि महीननि जो कोर्स? इहो 6 मंथ जो मतिलबु इंटर्नशिप प्रोग्राम आहे। उन में उन्हनि खे जेको जंहिं माण्हू जेका फील्ड आहे उन फील्ड में असां उन्हनि खे उहे प्रोजेक्ट्स करायूं था त जीअं मार्केट में वञनि त उहे ॿुधाए सघनि त असां ही प्रोजेक्ट्स जेके आहिनि उन्हनि ते असां कमु कयो आहे त जीअं हुननि खे सुभाणे हायरिंग में को माण्हू जेके सेंटर्स आहिनि, मिसाल हाणे को माण्हू घोटकी मां अचे, को सखर मां अचे, उहो को डिविजनल लेवल ते सेंटर्स ठहियल आहिनि सुखिया जा या सभिनी खे हिते जामशोरी अचणो? हाणे हिन वक़्तु कराची में सॉफ्टवेयर टेक्नोलॉजी पार्क आहे। जी हा। किथे हैदराबाद में खोलियो अथनि, हिकिड़ो मिठी में खोलियो अथनि। ज़बरदस्त। ईअं आहिस्ता आहिस्ता हू डिसेंट्रलाइज़ थींदा हेठि वञनि पिया। ज़बरदस्त। त इहो सखर में बि खोलींदा, इहो नवाबशाह में बि खोलींदा, मुख़्तलिफ़ जेको आहे सो डिवीजन लेवल ते। इनरोलमेंट किथे कॾहिं इहो प्रोजेक्ट लॉन्च थियो आहे? इहो प्रोजेक्ट तक़रीबन हिनखे 3-4 साल थी विया आहिनि। ओके। ऐं इहो प्रोजेक्ट मुख़्तलिफ़ कंपनीज़ में माण्हू वञनि पिया ऐं उन में छोकिरा उहा ट्रेनिंग वठनि पिया ऐं वरी उहा ई कंपनी उन इंटर्नशिप ख़तमु थियण खां पोइ जेकर हुन वटि प्रोजेक्ट्स आहिनि त उन नौजवाननि खे हायर करे। ओके। तव्हां असांखे तकड़ में ॿुधाईंदा त केतिरा मुल्क तव्हां घुमिया आहियो, किथे किथे तव्हां विया आहियो? मूं हिकिड़ो त इंग्लैंड सॼी जेका आहे, जी हा, बल्कि यूके चइजे, स्कॉटलैंड, लंडन ऐं वेल्स उहो ॾिठी आहे। उनखां पोइ आऊं पंहिंजो टर्की वियो आहियां, अमेरिका वियो आहियां। IT हिनजे तालीम जे लाइ विया आहियो, घुमण न विया आहियो? न, मोस्टली माना मूंखे जेका बि मूं सॼी दुनिया में ट्रैवल कई आहे, जी हा, उहा एजुकेशन जे हवाले सां फंडेड मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स हुआ, उन्हनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ इदारा, ख़ासि करे ब्रिटिश काउंसिल असांखे सपोर्ट कयो आहे। बार बार मूंखे अचे पियो त प्रोग्राम पुॼाणी न सर, लास्ट में मैसेज हिकिड़ो ॾियो, तव्हां सां खोड़ कचहरियूं करियूं, मां त चवंदो त ॿी किस्त बि हुजणु घुरिजे। एग्ज़ैक्टली मैसेज मुंहिंजो मैसेज हमेशह इहो हूंदो आहे, ख़ासि करे जेके असांजा सिंध जा नौजवान आहिनि, जी हा, आउं उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदो आहियां त पंहिंजो वक़्तु न विञायो ऐं पंहिंजे पाण खे IT जे तरफ़ ट्रांसफॉर्म कयो। इहो ई वाहिद सोल्यूशन आहे त सुभाणे तव्हां को इज़त वारो रोज़गार, को बहितरीन रोज़गार हासिल करे सघो था, पंहिंजो रोज़गार करे सघो, पंहिंजो रोज़गार करे सघो था ऐं दुनिया जे कंहिं ॿिए मुल्क में वञी तव्हां जॉब बि करे सघो था। ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हां सां ख़ूबसूरत कचहरी थी, पर उहा कचहरी जेको आहे पंहिंजो अधूरी रही। कहिड़ो गानो अॼु, हाल दिल हम भी सुनाते लेकिन जब वो रुख़सत हुए तब यादि आया। सो नाज़रीन, प्रोग्राम जो पुॼाणी जो वक़्तु अची पहुतो आहे ऐं चयो वञे थो बसि आख़िरी सेकेंड आहिनि। सो इंशाल्लाह सुभाणे तव्हां सां गॾु हूंदासीं, ख़ूबसूरत ख़बरूं खणी, ख़ूबसूरत शख़्सियतूं खणी, ख़ूबसूरत ॻाल्हियूं खणी। सो केॾांहुं बि न वञिजो ऐं पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखिजो। मूंखे मुर्की इजाज़त ॾियो, मुंहिंजी सॼी टीम खे इजाज़त ॾियो। सवे नेक ख़्वाहिशूं ऐं तव्हां बि असांखे पंहिंजी दुआनि में यादि कजो, सदाईं गॾु।